सिंधु वजा वारिस सिंधुअ खे बचायो, उथो सिंधु वजा वारिस सिंधुअ खे बचायो, ॿेड़ीअ जो भरियल कूड़ ॿे पार पुॼायो। सिंधु दरिया बचायो तहरीक पारां सिंधु दरिया मां 6 नवां कैनाल करण ख़िलाफ़ सकरन खां हैदराबाद ताईं सीए ज़ैन शाह जी अॻुवाणी में बेदारी मार्च कयो वियो। बेदारी मार्च हैदराबाद पहुचण ते हैदर चौक ते जलसो मुनक़द कयो वियो। जलसे में सियासी क़ौम परस्त कारकुननि, औरतनि, वकीलनि, लेखकनि ऐं शाइरनि वरियंग में शिरकत कई। उन मौक़े ते सिंधु दरिया बचायो तहरीक जे कन्वीनर सैयद ज़ैन शाह, जीए सिंध मां जे चेयरमैन रियाज़ अली चांडियो, GDA अॻुवान डॉक्टर सफदर अब्बासी ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त सिंधु दरिया सिंध जी सुञाणप आहे, करोड़े सिंधियुनि जो वतन ऐं सिंधु दरिया कीअं खसे सघो था। हुन चयो त बिलावल पंहिंजो पीउ जो दिफ़ा करे पंहिंजी सियासत विञाए रहियो आहे, जंहिं करे सिंध जा माण्हू ज़रदारी खां बेज़ारी जो ऐलान कनि पिया। सिंध जे माण्हुनि अॼु रेफरेंडम ॾेई छॾियो आहे त सिंधु दरिया बचाए पंजाब ऐं ज़रदारी खे शिकस्त ॾिबी ऐं सिंध फतेह माणींदी। दिलनि जी धड़कन सिंध जो अॻुवान, सिंध जो महबूब, तव्हांजे नारनि जी गूंज में साईं ज़ैन शाह। नारे 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 सिंध, दरिया ख़ातिर, दरिया ख़ातिर, दरिया ख़ातिर, ज़रदारी तोसां, ज़रदारी तोसां, वफ़ाक़ तोसां, शहबाज़ तोसां, मरियम तोसां, ज़रदारी तोसां, इन धरतीअ ख़ातिर, इन धरतीअ ख़ातिर तव्हांजे सच महबूब। सिंधु वहंदो रहंदो, जुग जुग जीअंदो रहंदो। एस्टेब्लिशमेंट के पार्टियुनि खे इन्हनि ॾोहरनि खे ख़बर कान्हे त सिंध केतिरी तब्दील थी आहे। जो असां 1.5 कलाक जो पंधु 9 कलाकनि में कयो आहे। सो माज़रत खां आहियां तव्हां सभिनी जो, 9 कलाकनि में कयो आहे। वेही रहो महिरबानी। हुननि जो 25 ते नाकाम वियो, कल्हो को जलसो न कना त अञा 4 नाका इज़त अञा माण्हुनि में बची पई हुई। ओ बोड़ हारे ज़रदारी जे पुट पेड़ी बोड़े छॾी, हाणे त खोले खोल बरा चितकुताई खुटीअ खयो अथसि। गोह खे खुटी खणे त केॾा वेंदियूं आहिनि, शिकारनि जा घर ॻोल्हींदियूं आहिनि। हींअर सिंध जो पाणीअ जे सौदे ते MPA MNA सिंध हुकूमत, सदर पाकिस्तान, वज़ीर आज़म कंहिंजी बि आख़त ॿुधण लाइ तयारु न आहे ऐं हू अचनि था अवाम में। हाणे शिकारी इन्हनि खे शिकार कंदा आहिनि सॼे टोले खे। उन करे वक़्तु ॾुखियो अथव, बहितर अथव फ़ैसिलो मटाए छॾियो, न त हैदराबाद खां वठी सॼी सिंध में वार थींदो। मुंहिंजूं भेणूं, हिते इन मसइले ते ॻाल्हायूं। इन मसइले जी संजीदगीअ खां असीं वाक़ुफ़ आहियूं। सिंधु दरिया जे पुल जो सदाई ॾहाकनि खां मसइलो हलंदो अचे। ही जेको 3 साल अॻे, ऐं इन करे थो चवां, 3 साल अॻे PTI जी गवर्नमेंट ख़तम थी ऐं जेको सॼो नओं टिकसाट ठहियो, उन सॼे में मजमूई तौर ते मुल्क जे निज़ाम खे गड़बड़ करे छॾियो आहे, चैलेंज ॾेई छॾियो अथसि। उन में हिन वक़्त ते जेके कैनाल जो कयो अथनि, इहो हिकिड़ो सिलसिलो आहे। उहो सिलसिलो कहिड़ो आहे त हिन वक़्त ते 3 साल अॻे जॾहिं गवर्नमेंट चेंज थी त जेका पोईं गवर्नमेंट हुई, जंहिंमें बि शहबाज़ ऐं ज़रदारी जो पुटु वज़ीर ख़ारजा हो, उन्हनि हिकिड़ो इदारो ठाहियो आहे, उहा SIFC। ऐं उन इदारे खे मुल्क जे फेडरेशन जे ख़िलाफ़ सॼे मुल्क जी मिल्कियत खे ते फ़ैसिला करण जो इख्तियार ॾिनो पियो आहे। उहा भले सामूंडी पट्टी हुजे, उहे असांजा मादनी वसीला हुजनि, असांजूं ज़मीनूं हुजनि, पाणी हुजे, कोयलो हुजे, गैस हुजे, असांजी एग्रीकल्चर हुजे, लाइफ स्टॉक हुजे, हर शइ ते जेका मुल्क जा असास आहिनि, उहे सूबाने वफ़ाक़ जे बजाए हू फ़ैसिला कंदा। ऐं इन की मंज़ूरी 2023 में
इन्हनि जी हुकूमत ॾिनी ऐं एक्ट करे पास कयो, यानी कानून जो हिसो करे पास करियो 3 अगस्त 2023 ते, ऐं सॼी फेडरेशन खे टचे विझी छॾियो अथनि। ही पाकिस्तान जो वजूद कंहिं जंग जे ज़रिए न थियो आहे, या यकीनन ऐलान खां पोइ ॾुखाईंदड़ वाक़िया थिया, खोड़ खून रेज़ियूं थियूं मज़हबी नफ़रत में, पर कंहिं फ़ौज अची फतेह कोन कयो, कंहिं गोरियुनि अची कब्ज़ो कोन कयो। ही हिकिड़ो सियासी हिकिड़ो फेडरेशन ठही जंहिंमें असांजो ताहिर मजीद ॻाल्हाए वियो आहे, उन में पेशरफ़्त सिंध खां थी। उन वक़्तु 11 सूबा हुआ, ॿियूं 7 प्रिंसली स्टेट्स हुयूं, पर इहो जंहिंमहिल आई रिथ साईं जेम्स जॾहिं आंदी 40 जे करारदाद जे रोशनी में 1943 में, त उन में मुख़्तलिफ़ यूनिट जेके अंग्रेज़नि जे कब्ज़े खां पहिरीं आज़ाद यूनिट हुआ, आज़ाद मुल्क हुआ, उन्हनि खे ॿ ऑप्शन ॾिना विया। त इहो डिज़ाइन त अंग्रेज़नि जी हुई, उन ते अॼु नथा ॻाल्हायूं, पर अची लीको पातऊं त तव्हां कहिड़ो जॉइन था करणु चाहियो, ऐं उहे ख़ुदि मुख़्तार ऐं आज़ादु हूंदा, उहे गॾियल फेडरेशन ठाहींदा। यानी हिकिड़नि मुल्कनि फेडरेशन छा चइबो आहे, उहा रियासत जंहिंमें उन जा फेडरेटिंग यूनिट्स ख़ुदि मुख़्तार आज़ादु हूंदा आहिनि ऐं गॾियल हुकूमत ठाहींदा आहिनि, कुझु शोबा सरेंडर कंदा आहिनि। उन करे उन जी नफ़ी में हमेशह आइन खे रखियो वियो। पाकिस्तान ठहण खां पोइ तकिड़ो उन ते अमल न थियो, उन फेडरेशन खे पुठी ॾिनी वई, मार्शलाऊं आयूं, सिविलियन आया, पर हथ टोकी आइडियोलॉजी आंदऊं जेका 23 मार्च 1940 जे ज़िद हुई, मुखालिफ़ हुई, उनजी न हुई। उन खां सवाइ इंतिज़ामी तौर ते हिकिड़ो पैरेलल सिस्टम ठाहियूं जेको अॼु ताईं इलेक्शनी निज़ाम हितां जे वसीलनि ते कंट्रोल, ऐं असांजे मुल्क खे कंहिं न कंहिंजो गेजू करे थी छॾे, ऐं परायनि मुल्कनि जे मफ़ादनि लाइ असां पंहिंजे पाण इस्तेमालु थींदा ऐं सॼी दुनिया में चौकीदारी ऐं फ़ौज जो इस्तेमालु कंदा वठूं। यानी रियासत जो तसवुर जंहिं बुनियाद ते ठहियो 23 मार्च अञा हाणे वई आहे, उन खां फिरी विया, ऐं अॼु ताईं उनखे ठीकु नथो कयो वञे। पर उन जी नफ़ी कंदे SIFC ठही, ऐं SIFC ठहण खां पोइ स्पेशल इन्वेस्टमेंट फैसिलिटेशन काउंसिल, चयो त वन विंडो ऑपरेशन न, सॼी मिल्कियत ते कब्ज़ो आहे। इन खां पोइ असांजो फेडरल सिस्टम जेको फेडरल रिपब्लिक ऑफ पाकिस्तान आहे, उन जी नफ़ी आहे ओ ख़तरे मां। ऐं 18वीं तरमीम जेका आई 73 जे आइन में, उन जी हैसियत हाणे ख़तम थी वई। उन खां सवाइ जुडिशियल सिस्टम खे 26वीं आइनी तरमीम में पुट अचो मुंहुं कयो। हिते जलसो कयो ई न त मूं 26वीं आइन तरमीम आंदी आहे, मुल्क तमामु भलो करे छॾियो। इहो हैदराबाद में बाबा तव्हां जुडिशरी खे तबाह करे जुडिशियल मार्शल आणी छॾी आहे। हिते सॼा पसंदि जा माण्हू रखी ऐं उन्हनि खां पसंदीदा फ़ैसिला वठी मथे कोर्टूं यरगमाल थी वियूं आहिनि। पेका जो कानून आणे ऐं असांजी सहाफ़त जी आज़ादीअ खे रोके छॾियो आहे। इलेक्शन जालसाज़ी जे ज़रिए इलेक्शनी निज़ाम सालनि खालनि थो अचे ऐं उनखे अञा वधीक ख़राब करे छॾियो। जेका ही तव्हां ॾिठी 45 47 फ़ोन बंदि, जजनि जे बजाए ऑफिसर रखाए ठॻीअ जो ठाह। अयूब ऐं फातिमा जिन्ना जी इलेक्शन थी जेका डीसन कराई, वरी हीअ डीसन ऐं एसन कराई आहे हीअ 2024 जी इलेक्शन। उन करे पाकिस्तान जी हालत अहिड़ी करे छॾी अथव
पाकिस्तान जी अहिड़ी हालत करे छॾी अथनि जो बैन अल-अक़वामी सर्वेस थियूं अचनि, ब्लूमबर्ग जी थी अचे या ॿियनि ॿ टे रेप्यूटेड जेके सर्वेस जूं अचनि थियूं, उनखे चयूं त पाकिस्तान जे माण्हुनि खां पुछियो वियो त तव्हां मुल्क में कहिड़ा मसइला आहिनि, त हिकिड़ो सुवाल कयो त मुल्क में रहणु चाहियो था, चई 95% आबादीअ चयो असीं मुल्क में नथा रहणु चाहियूं। उन्हनि मां 54% खे चयो उन मां 54% इहो चयो मुल्क जा माशी हालात ठीकु आहिनि, 24% चयो त हिते जा हालात अमन अमान जा मामला ठीकु आहिनि, 14% यूथ चयो त ही मुल्क रहण जे क़ाबिल ई कोन्हे। उन करे 95% जंहिं मुल्क जी आबादी मुल्क जे निज़ाम ते बेइतमादी करे, जंहिंखे जितां मिले थो चांस उहो मुल्क खां ॿाहिरि भॼे थो, आख़िर में ओ नाजाइज़ नमूने सां वञी हर ॿिए महीने ॿुधंदो त मुख़्तलिफ़ पेड़नि में ॿुॾी मरनि था। वरी जेके हिते मुल्क में वेठा आहिनि, जिन खे चांस नथो मिले, उन्हनि खे तव्हां हिकिड़ो क़ैद खानू ठाहे छॾियो आहे, क़ैद खानू ठाहे छॾियो आहे जिते सहाफ़ती आज़ादी न हुजे, जिते शागिर्द खे यूनियन जी आज़ादी न हुजे, जिते इलेक्शनी निज़ाम ठॻीअ जो हुजे, माण्हू जंहिंखे वोट ॾियनि उहो नतीजो न ॾेई सघे, उहो पंहिंजी असांजो शहरी पंहिंजी शराकत न सम्झे पंहिंजे हुकूमत में, त तव्हां सम्झो पिया त इन मुल्क में कहिड़ो क्योस तव्हां पैदा कयो आहे। इन क़िस्म जो जेको क्योस मुल्क में कयो आहे, इहो इंतिहाई मुल्क लाइ ख़तरनाक आहे। इन हूंदे वरी तव्हां पाणीअ जी मज़ाक कई आहे। इन सॼे मुल्क जे सीनियोरियो में जिते बलोचिस्तान में ऑपरेशन थो हले, जिते ख़ैबर पख्तूनख्वा जे आज़ाद क़बाइल इलाइक़ा जेके आहिनि से अमलनि तव्हां खां नफ़रत कनि था, कश्मीरी बेज़ार थींदा पिया वञनि, गिलगित बल्तिस्तान में बेचैनी आहे, पंजाब केपी में त सियासत ई करणु नथा ॾियो, हज़ारे ई माण्हू आहिनि जेके अंदरि ॿधा पिया आहिनि, हिते जा सियासी अॻुवाननि ते 100 केस करे ऐं सियासत नथा करणु ॾियो। ही सॼो ड्रामो जेको कयल आहे, इहो सॼे क्योस में वधीक बेचैनी करे पियो ऐं मुल्क जी फेडरेशन खे कमज़ोर करे पियो। असीं ॾिसूं पिया उते सिंधू नदीअ ते फ़ैसिला ऐं पंहिंजे दलाल सियासतदान जिन खे मैनेज इलेक्शन जे ज़रिए हुकुमरानी ॾिनी वई आहे, फेडरल ऐं प्रोविंशियल गवर्नमेंट, उन्हनि खां पंहिंजा मनगढ़ंत फ़ैसिला कंपनी सरकार वठे पई। असांजे ताहिर मजीद चयो त इहा कंपनी सरकार छा पई करे, सॼी मिल्कियत जी ओनरशिप जेका सूबनि जी चवंदा आहिनि न सरकारी मिल्कियत आहे, सरकारी मिल्कियत माना मुंहिंजे ईंदड़ नसुलनि जी अमानत। पर इन्हनि छा कयो आहे, उहा सरकारी मिल्कियत जी लॉन्ग टर्म लीज ते ओनरशिप मटिजे पई ऐं सरकारी ओनरशिप मटिजे पई। जॾहिं ओनरशिप मटिजी वेंदी त इहा मुंहिंजे ईंदड़ नसुलनि जी न रही। प्राइवेट कंपनियुनि खे लॉन्ग टर्म लीज ते असांजूं ज़मीनूं था ॾेई छॾियो, असांजूं माइंस ॾेई था छॾियो, असांजी सामूंडी पट्टी था ॾेई छॾियो। उन करे अहिड़े क़िस्म जो जेको फ़ैसिलो थियो आहे ऐं पाणीअ ते 6 कैनाल उनजो हिसो आहे, उन ते असुल में पाण खे इन ते ॻाल्हाइणो हो, गॾु बि न ते थिया आहियूं। 6 कैनाल ठाहे इन जो पस मंज़र ॿुधायां, इरिगेशन जे बावडा जे ऐं इरिगेशन जे अंगनि खर मुताबिक़ त 20 खां 30 सैकड़ो मजमूई तौर ते पाकिस्तान में पाणीअ जी खोट आहे। यानी मौजूदा कैनाल सिस्टम्स में खोट आहे ऐं वाराबंदी आहे। वाराबंदीअ खे बि आउं पहिरां खणी आयो आहियां ग्रेटर थल कैनाल ते। मुसलसल नाजाइज़
इन ज़रदारी गिलानी ऐं कायम अली शाह जे वक़्त में पोइ कैनाल ठाहिया विया 2010 में मुशरफ उते फ्लड फीट जो उते पत्थर रखियो पीठ जो पत्थर पर सिंध जी मुखालफ़त जे करे न पे करे सघियो हिन नालाइकनि इन्हनि पीपलनि नालाइकनि ओ खोलियो ऐं पोइनि 15 सालनि खां वठी सिंध जो घणो हिसो वाराबंदीअ ते का शाख हलंदी आहे करे न हलंदी आहे इहा वाराबंदी बि हिननि पीपलनि कई आहे ऐं हाणे मुस्तक़बिल में जेके मनसूबा आहिनि पहिरें हिसे में 25 लख एकड़ ऐं पोइ अॻिते जेको आहिनि 80 लख एकड़नि ताईं जूं रिथाऊं आहिनि उहे जेके महिल ठहियूं त सिंध बर्बादु थींदी मूंखे सम्झ में नथो अचे दुनिया में जंहिं वटि सामान हूंदो आहे इनखे चइबा आहिनि ज्यूल बॉक्स माना ई मिल्कियत जो हिकिड़ी पेती ज़ेवरनि जी पेती यानी उहा थींदी आहे त उहे माण्हू ख़ुशहाल हूंदा आहिनि उहे ख़ुशि हूंदा आहिनि अफ़गानिस्तान खां पुछो जंहिंजो सामान हितां वेंदो आहे त असांजे मुल्क खे ज्यूल बॉक्स मिलियल आहे सिंध में बलोचिस्तान में पर उन ते बद नज़र आहे असांजे उन्हनि इदारनि जी त सॼी मिल्कियत असांजे नाले ते हुजे सरकारी मिल्कियत मटिजे त पोइ ही बैन अल-अक़वामी इस्टेब्लिशमेंट लोकल सिविल मिलिट्री ब्यूरोक्रेसी इस्टेब्लिशमेंट ऐं उनजा दलाल सियासतदान करप्ट सियासतदान इन में चावा कनि ऐं बात पाणी थी पियो अथनि असांजी मिल्कियत ते उन करे असां इनखे SIFC खे ऐं ग्रीन पाकिस्तान जे प्रोग्राम खे मुल्क जे फेडरेशन जे बुनियादी तसवर जे ख़िलाफ़ सम्झूं था इनखे हिकदमि ख़तमु कयो वञे न त हिन फेडरेशन लाइ ॾुखियो थींदो उन करे ग्रेटर थल कैनाल जंहिंजो ही ठाहे आया आहिनि 2010 में उते हिकिड़ो मंज़ूर बि करे छॾियो अथनि फेज़ 1 मानकेरा उते 4 ॿिया 2010 में गेट अप ठहिया पिया आहिनि जंहिंमां 14 हींअर था ठाहिनि ऐं नूरपुर ऐं धिंगाणा बैराज इन जा गेट्स उहे ठहिया पिया आहिनि कुल 17 लख एकड़ जलालपुर जेको जेलम थिया उहो ख़ुदि नाजाइज़ उते 2 लख एकड़ 12.5 लख एकड़ असांजे चोलिस्तान कैनाल जा फेज़ 1 में ऐं अॻिते चोलिस्तान जो रक़बो 65 लख एकड़ आहे जेके फेज़ 2 ऐं फेज़ 3 में थियणा आहिनि बाबा सिंध पाकिस्तान का हिस्सा है या नहीं है ये कोस्टल बेल्ट पाकिस्तान का हिस्सा है या नहीं है ये फेडरेशन को बताना पड़ेगा क्योंकि मैं इसलिए कह रहा हूं अगर ये सिर्फ फैसला करते अकेले शरीफ बरादरान कि हमें इस पे कब्जा करना है तो हम उनसे पूछते लेकिन इसके बेनिफिशियरी जो कंपनी है वो आपकी है तो ये इस पे कब्जा करने की जरूरत क्या है और हमारे लोग किस तरह की जिंदगी कोस्टल बेल्ट में गुजारते हैं कभी आपने देखी है दुनिया के इलाका समंदर में तरक्की होती है हम सारे मुल्क से ज्यादा तनज़ुल की शक्ल में वो इतनी बुरी शक्ल है हम मेरा ख्याल है नवाबशाह में भी बेहतर पानी पीते हैं वो पानी भी 3rd क्लास पीते हैं जो मुज़र सेहत है जहर है तो ये आपके नहीं है ये मिल्कियत जो है ये सब आपको चाहिए इस पे दुनिया के और लोकल एस्टेब्लिशमेंट कारोबार करेगी भाई हम कहते हैं कि मुल्क को ठीक करके चलाओ अपने आइन के हुदूद में चलाओ यकीनन हमारे नजरिए के मुताबिक ये आज नहीं है हमारे नजरिए के मुताबिक तो ये फेडरेशन है इसमें यानी हमारे SUP के इसमें कौमी असेंबली में जिस तरह बांग्लादेश में बना था ईस्ट पाकिस्तान और वेस्ट पाकिस्तान तो वेस्ट पाकिस्तान की आबादी कम थी ईस्ट पाकिस्तान की ज़्यादा थी कहा कि भाई नहीं पैरिटी पे हो तो हम इस फेडरेशन में शामिल हुए तो उनकी कौमी असेंबली में पैरिटी हो वरना इस कौमी असेंबली की ज़रूरत ही नहीं है जो मेजॉरिटी अददी मेजॉरिटी पे बनी हो ऐसे हमें लूटा गया है हमेशा इस तरीके से काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट
बनाया है, उसकी भी इक्वेशन ऐसी बना दी है कि उसमें अब वो बराबर की नुमाइंदगी नहीं है, डाल देते हैं ऊपर से। सिंध को तो इन्होंने बेच डाला है, इन्होंने एक इदारे ऊपर ले लिए, तेल गैस सारे ले लिए, बाकी कोस्टल डेवलपमेंट अथॉरिटी के नाम से अमलन ताबे हो गए, हमारी कोल डेवलपमेंट अथॉरिटी के ताबे हो गए फेडरेशन के। तो इस टाइप का ये निज़ाम, हाइब्रिड निज़ाम नहीं चल सकेगा। हमें मुल्क की बेहतरी के लिए काम करना है, तो मन घड़त आइडियोलॉजी, इस साली कॉन्स्टिट्यूशन और ये जो हमारी खलाई मखलूक या कंपनी सरकार है, उनकी बेजा मुदाखलत, इस पावर के जाली इलेक्शंस कराएं, अपने पट्टू पैदा करें और उनके जरिए अपने मखसूस मफादात के लिए काम करें, तो ये 24 करोड़ लोग कहाँ जाएंगे? ये 6 करोड़ लोग सिंध के कहाँ जाएंगे? अगर आपने एक बनाया है क्लब जो बेईमानों, ठगों और मालदार लोगों का है, सिविल मिलिट्री ब्यूरोक्रेसी का है, और वो अपने मफादात के लिए हमारे लोगों को तड़पाएगा। इतना अमीर मुल्क, इतनी बड़ी नहरें, इसको क्या करें? लेकिन लोगों की क्या जिंदगी है? पसमानदा जिंदगी है। हमारे गरीब लोग कहाँ गुजार रहे हैं? तो इस टाइप का जो आपने 77 साल में चलाया है, वो पहले 25 साल में टूट गया। बलोचिस्तान में आपकी गिरफ्त नहीं है। आपको जरदारी ने बताया कि 1000 से ज्यादा दलाल सियासतदान मेरे जेब में है और सिंध मेरे जेब में है। तो सुन लें, अभी तीनों मिल के आओ, जो ऊपर एस्टेब्लिशमेंट आ जाए, शहबाज शरीफ आ जाए और जरदारी आ जाए, पानी के लिए सिंधी लोगों से आके ये फैसला तो लेके दे कि ये कैनाल बनेंगे। लोग उनको सबको जूता दिखाएंगे, सबको नहीं मानेंगे। तो ये अवाम दुश्मन और इस टाइप के फैसले नहीं चलेंगे। इसलिए मुल्क को चलाना है तो मौजूद अंदाज से, इंसाफ से, ईमानदारी से चलाएं। लड़ाओ और हुकूमत करो, इस टाइप से नहीं चलेगा। इसलिए हमने अपने आप लोगों का शुक्रिया अदा करते हैं। आप लोग आए और यकजहती की, लेकिन बहुत सिंध गर्म है, बहुत सिंध गर्म है। मुझे अंदाजा नहीं था कि 1.5 घंटे का सफर 10 घंटे में होगा। तो अब मैं जहां जाता हूं, मेरा शायद 1% भी नहीं जानने वाला होगा, लेकिन लोग हजारों की तादादों में आते हैं। वो इस हुकूमत पे बेतमादी का इजहार करते हैं और हम उसको बेतमादी करते हैं और इधर चलते हैं। हम न्यायिक मीडिया के शुक्रगुजार हैं। मीडिया पे पाबंदियों के बावजूद, मैं जब इस्लामाबाद गया था तो इस्लामाबाद में बंद किया हुआ था, मुझे दोस्त ने कहा कि पानी की खबर नहीं चलानी नवंबर में, लेकिन आज आधी से ज्यादा मीडिया ने बगावत कर दी है और सिंध के लोगों ने भी बगावत कर दी है। आपके पेका का कानून, सदर जरदारी के 8 जुलाई 2024 का कानून, आपकी अगर ज्वाइंट सेशन बुला के भी फैसला करेंगे कि ये कैनाल बनने चाहिए, अगर आप सीसीआई के मार्फत अक्सरियत पे अगर आप फैसला भी करेंगे कि ये अक्सरियत के बुनियाद पे कि ये कैनाल बने, तो भी अगर किसी जुडिशरी के थ्रू आपने अगर ये ऑर्डर भी ले लिया कि ये कानून बनेंगे, तो सिंधियों का, सिंध के रहने वालों का फैसला है कि ये हम नहीं बनने देंगे, नहीं बनने देंगे। एक इलाके को आबाद करके दूसरे इलाकों को बंजर करना
सिंधियों को गुलामों की तरह डील करना और कोई मकबूजा इलाका करके तस्वुर करना और हमारे वडेरों और लड़ाऊ हुकूमत करो के बुनियाद पे जो 77 साल में चलाते आए हैं, ये दौर खत्म हुआ, खत्म हो रहा है तेजी से। जाली इलेक्शंस ना हो, आप 3 महीने में इलेक्शन बुलाएं, ये जाली सिस्टम खत्म करें, 6 महीने में इलेक्शन करें, आपको पता चल जाएगा कि जरदारी इलेक्शन की वर्क पे आ सकेगा कि नहीं आ सकेगा। इसलिए पीटीआई के दोस्त भी बैठे हुए हैं, सब दोस्त बैठे हुए हैं, सब एक चीज सुन लें, इंशाल्लाह अगर इस पे जिद की तो फेडरेशन को नुकसान होगा, लेकिन अगर जबरदस्ती बनाए तो मेरा ख्याल है कि फेडरेशन को नुकसान होना है। लेकिन इसने जो पार्टी का कबाड़ा किया है, पार्टी को जड़ों से उखाड़ के निकाल दिया, तो उस तरफ ये फैसला होगा। मेरा ख्याल है कि आप लोग बड़ी तहरीक के लिए पूरी सिंध के लोग तैयार हैं। हम अभी इधर हम नहीं बैठेंगे, हम चलते रहेंगे, सारे लोगों के पास बेदारी और आगाही और एजुकेशन की तरफ जाएंगे और इंशाल्लाह कुछ ही दिनों में हम बार बार जो मुख्तलिफ तंजीमें अलग अलग काम कर रही हैं, आबादगार तंजीमें अलग काम कर रही हैं, कई GSN की अवामी तहरीक, दूसरी STP दूसरे काम कर रहे हैं, लेकिन हम सब जमातों को से कोई ना कोई कोऑर्डिनेशन लेके मुश्तरका एक इत्तेहाद में आ गए तो भी ठीक है, अगर इत्तेहाद में नहीं आए तो भी ऐसी मुश्तरका कॉल्स देंगे कि सिंध के हम कानून के अंदर भी करेंगे, अगर नहीं माने तो हम कानून तोड़ के भी पुरन सियासत के इधर का कारोबार बंद करेंगे, इधर का रूट्स बंद करेंगे। हमें यहाँ तक क्यों ले जाना चाहते हो? अगर हमारी पुरन सियासत को न सुना गया, न कहा गया, तो हो सकता है हम 6 महीने के बाद लोग कहें कि भाई आपकी बात नहीं चल रही। और वो हो जो बंदूक बलोचिस्तान में उठे, KP में उठे और मुख्तलिफ तंजीमें जो इस रियासत पे बेतमाती करती हैं, उनकी बंदूकें चलेंगी, उनकी जुबान चलेगी और वो चलेगी तो फिर फेडरेशन कहाँ जाएगी? इसलिए मेहरबानी करके फेडरेशन के खिलाफ कॉन्स्टिट्यूशन की मार्शल लॉ, जुडिशियल मार्शल लॉ और सावधी मार्शल लॉ, इन सब को खत्म करेंगे। इंशाल्लाह आइंदा इलेक्शन होगा, अगर शफाफ हुआ तो ये अपने बैरिक्स में जाएंगे, SIFC खत्म करेंगे। अगर हमारा बस चला, ये ग्रीन पाकिस्तान का ड्रामा खत्म करेंगे, हर कोई अपना आईनी हुदूद में काम करेगा, तब ये मेरिट पे निज़ाम चलेगा। करप्ट एहतसाब में जाएंगे, वो सियासतदान हो या सिविल मिलिट्री ब्यूरोक्रेसी को ये एहतसाब में जाएं। जब मेरिट का सिस्टम, जजा सजा का अमल चलेगा तो मुल्क बेहतरी की तरफ चलेगा। बाकी एक्स्ट्रा कॉन्स्टिट्यूशनल तरीकों से, जिस तरह सदर जरदारी से आपने 8 जुलाई 2024 को लिया है, सब इदारों को बाईपास करके, तो मेरा ख्याल है जिस तरह इलेक्शन का कबाड़ा किया है तो मुल्क का खुदा ही हाफिज होगा। लेकिन हम कहते हैं कि मेहरबानी करके हर कोई अपने हुदूद में काम करे, और ये जो आपने हाइब्रिड गवर्नमेंट बनाई है या अपने सिलेबस पे गवर्नमेंट बनाई है, जो कहते हैं कल उस बेचारे को जो पढ़ाया है वो अब तो पब्लिक में निकलने के लिए भी काबिल नहीं है, तो ऐसी सिलेबस की बंद करें और आवाम को सियासत करने दें। नौजवानों के आखिर में मुशाहिद हो जाए, इन्हें ख़त्म तो करें। नौजवानों, आप पे जिम्मेदारी है, तव्हां जिम्मेदारी आहे। असांखे वांदो मिलियो, असां मरण जे आख़िरी घड़ीअ ताईं इन सिंधूअ खे जीअं असांखे वॾनि वांदो ॾिनो, असीं पंहिंजे ईंदड़ नसलनि खे वंदड़ सिंधू ॾियण जो अज़म करियूं था। उन लाइ वणंदासूं, तकलीफ़ूं ईंदियूं, जान ॾींदासूं, पर जिदोजहद कंदासूं। ऐं तव्हांखे
ही जेको सबक आहे हुबुल वतनी जो साईं जीएम साहब जो ॾिनल पंहिंजे वतन जे हर शइ खे पंहिंजो करियो वतन जे दर्द खे पंहिंजो करियो इंशाअल्लाह पंहिंजी माउ कॾहिं बि तकलीफ़ न ॾिसंदी असांजो वतन कॾहिं बि तकलीफ़ न ॾिसंदो उन करे इनखे पंहिंजो करियो इनखे जॾहिं कंदो त हीअ ॿ नंबर सियासत ख़तमु थींदी हुबुल वतनी जी सियासत थींदी मेरिट जो निज़ाम ईंदो इंसाफ़ जो निज़ाम हूंदो ऐं सिंध तरक़ी कंदी ॿिया सूबा तरक़ी कंदा ऐं मुल्क अॻिते हली सघंदो न त ही अॼु फीज़ेबल न रहियो आहे महिरबानी जीएस महाज के चेयरमैन मोहतरम रियाज चांडियो साहब के गुजारिश कंदे तो वचन हितां मुखातब थियन मोहतरम रियाज चांडियो साहब सिंध मुक़द्दस अक़ीदो ऐं ईमान आहे सिंध इंजील गीता ऐं क़ुरान आहे सिंध जीअरे मुए आजो ऐं अमुन पाण खे हाणे आज़ाद घुर्जे वतन पाण खे हाणे सिंधू दरिया आज़ाद घुर्जे इसे ते जी जेतिरी जमार आहे जे 77 सालन में पाकिस्तान जी जमार आहे हर ॾींहुं सिंध जे माण्हुनि जा वसीला इख्तियार खुशहाली उन्हनि जो पाणी उन्हनि जा वसीला लुटबा रहिया आहिनि मुल्क जे हुकुमराननि मुल्की कानून जेको हुननि पंहिंजे मुफ़ादनि लाइ ठाहियो वो आइन तब्दील कंदा रहा उनकी तौहीन कंदा रहा उन आइन कानून जे जरिए लुटमार थींदी रही पर जॾहिं मार्शल आई राज आयो तो उन आइन के टोकरी में फिटी करे सिंध के अंदर लाकानूनियत ऐं बर्बरियत जो राज रहियो पर वो आइन ऐं कानून मौजूद हो त पुटे खां वठी जेके भी सिविलियन हुकूमतूं आयूं आहिनि अॼोके दौर ताईं सिंध जमहूरियत कानून इंसाफ़ ऐं इंसाफ़ भरे निज़ाम खां महरूम रही सिंध में लाकानूनियत ऐं जंग जो कानून उहो जंग जो कानून उन जी इहा हालत कई आहे त पंजाब 1945 जो ठा पाकिस्तान ठहण खां पोइ ठाहे असांजे दरिया ते धाड़ो न फ़क़त पंजाब असांजे दरिया ते धाड़ो हयो पर हुननि वञु न ठाहे असांजूं ज़मीनूं असांजो खज़ानो असांजो क़ौमी वजूद ख़तम करे सिंध जो नालो वठण गुनाह में शुमार कयो ऐं हीअ ॻाल्हि कंहिंखां ॻुझी कोन्हे मैं आज सिंध के अजीम सपूत हैदर बख्शतोई के हैदर चौक पे खड़ा हूँ हाँ एक हैदर करार है मैं उस हैदर करार के नाम के साथ खड़ा हूँ तो ये बात है कि जब पाकिस्तान बना था तो हिंदुस्तान से आए हुए मुसलमानों को कहा गया था पाकिस्तान आगे सी वो पंजाबिस्तान था ये बदबख्त पाकिस्तान था जहां आज भूख और अफलास और बर्बरियत का राज है ये दो निजाम है एक गुलामाना निजाम है जिसमें सिंध गुजर रहा है बलूचिस्तान गुजर रहा है सराइकी गुजर रहे हैं कश्मीरी गुजर रहे हैं गिलगिती गुजर रहे हैं पख्तून गुजर रहे हैं एक वो ये पाकिस्तान है जहां कोई धाड़ेल राज नहीं है 24 घंटा जिंदगी रवा दवा है उसका नाम पंजाब है हमारा पानी वो पीता है 13 करोड़ पंजाबी सुकून से सोते हैं सोते रहें वो इंसान है मगर मेरी जिंदगी पे वो सोते रहें और मैं मरता रहूं ऐसे निजाम पे लानत है तुम हैदराबाद के वासियों तुम्हारे घर में अंधेरा है
बिजली नहीं है। हम पाकिस्तान में सिंध सस्ती बिजली पैदा करता है। मैं कोयले और तेल, गैस और विंडमिल का मालिक हूं। मेरे घर में अंधेरा है और पंजाब जगमगाता है। लानत है हुक्मरानों तुम पे। मैं पाकिस्तान में ज्यादा से ज्यादा गैस पैदा करता हूं। मेरे घर में चूल्हे नहीं जलते, पंजाब के कारखाने जलते हैं। मैं रोटी नहीं खा सकता हूं, वो अयाशियां कर रहे हैं। लानत है तुम्हारे निजाम पे। मैं अपने दरिया का मालिक हूं। मैं पानी की बूंद के लिए तरस रहा हूं। तुम्हें कोई निजाम, कोई पानी का मुआहदा, कोई इंसानियत, शराफत कबूल नहीं है। मेरे पास पानी नहीं है और तुम 4 करोड़ एकड़ जमीन आबाद करते हो। मेरे जमीन के नीचे जहरीला पानी है। मुल्क की आला अदालत ने अमीर मुस्लिम हानी की सरबराही में कमीशन बनाया था। कमीशन की रिपोर्ट है कि 98% सिंध के लोग जहरीला, आलूदा और गटर का पानी पीते हैं। मेरे जीने, मेरे तहफ़्फ़ुज़, मेरे खुशहाली, मेरी मईशत, मेरे माहौलियात की जमानत का नाम है दरियाए सिंध। पाकिस्तान में तुम मुझे अपना दरिया वो बहने नहीं दे रहे हो, मुझे जीने नहीं दे रहे हो। हुक्मरानों तुम पे लानत। क्योंकि कुछ मौलाना बैठे, लानत की इजाजत है, जो नाइंसाफी, जुल्म और बर्बरियत का निजाम कायम करते हैं। पानी तो पाकिस्तान में मेरा है। ए पंजाबियों, अपने दरियाओं को बहने दो। तुम्हारे पास फौज है, मुल्क है, हिंदुस्तान से पानी लो। हम मजलूमों, महकूमों, पाकिस्तान में हमारी दौलत छीनते हो, खुशहाली छीनते हो। हम अगर अपने दरिया, अपने समंदर, कोयले, गैस के वसाइल के मालिक हो तो हम जापान, अमेरिका, कोयत से ज्यादा खुशहाल हैं। मगर तुम्हारा जिल्लत का निजाम हम पे मुसल्लत है कि हम भूख मर रहे हैं। ये भूख और अफलास का राज इस्लामाबाद के डाकुओं ने हम पे नाफिज किया है। तुम्हें जमहूरियत, आसिफ जरदारी के करप्शन, बदकारी में नजर आती है। हुक्मरानों लानत है। यह तुमने डिजाइन किया है कि जरदारी की जमहूरियत, जिसमें 26वीं आईनी तरमीम पे वो लूली लगड़ी अदालत वो दफन हो गई। लानत है तुम पे बिलावल जरदारी। ये रमजान के मुकद्दस महीने में इतनी लानत है तो जनरल जिया पे भी नहीं दी थी जितनी आसिफ और बिलावल पे पड़ी। ये कल के दिन गरीब खुदा बश में खड़े होकर कहते हैं कि सिंध में तखरीबकारी है, बलोचिस्तान में तखरीबकारी है, सिंध में अदम तशद्दुद की दरिया बचाओ तहरीक और करोड़ों इंसानों की जिंदगी बचाने की तहरीक जारी है। दहशतगर्द और लाकानूनियत और गुंडा राज जरदारी और बिलावल हमारा नहीं। ये एस्टेब्लिशमेंट को दिखाते हैं कि सिंध में तखरीबकार हैं, हम अदम तशद्दुद के पैरोकार हैं। हुक्मरानों के पास बंदूक है, हुक्मरान दहशतगर्द हैं। हमारे पास हुसैनी अलम है, हम इंसान हैं, इज्जतदार हैं, तुम बदमाश हो। हैदराबाद और कराची के उर्दू बोलने वाले सिंधियों, ये तुम्हारी माँ है। जब तुमने अपना अबा और अजदाद का वतन छोड़ा था तब तुम्हें वाघा बॉर्डर से धकेल कर यहां भेजा गया था। हमने आंखों पे बिठाया था क्योंकि तुम हमारे भाई हो।
और मुझे जनाब जीएम सैयद ने कहा कि ये उर्दू बोलने वाले सिंधी हैं, तुम्हारा जिगर है, तुम्हारा हिस्सा है। ये पिंडी को बता रहा है कि हम दहशतगर्द हैं। हम पुरअमन लोग हैं, पुरअमन जदोजहद है। पिंडी, भुट्टो, जनरल अयूब और जनरल येहा जनरल गुल हसन पे कहने पे ढाका गई थी। वो तारीख का अंजाम याद है। हम निहत्ते हैं, 7 करोड़ लोग हैं। आओ हमें मारो, हम हाजिर हैं, मगर झुकेंगे बिकेंगे नहीं। आज अगर खप्पे की तहरीक चलानी है, तुम्हारे अब्बा और अजदाद वतन फरोश हैं। अब अगर खप्पे की तहरीक चलानी है, कोयटा जाओ, पलोट तुम्हें जूते दिखाएंगे। कोयटा जाओ, ग्वादर जाओ, खोलदार जाओ, कल्ला जाओ, तुम्हें बाप और दादा और नाना याद आएगा। तुम खप्पों की तारीख चलाते हो, पेशावर और दीर और सवाद जाओ। हैदराबाद में सिंध के गैरतमंद बैठे पुलिस की मौजूदगी में तुम्हें जूते दिखाएंगे। तो सिंध खपाई लख लानत तो दे। ये लानतों की वजह से तुम्हारा बाप अस्पताल में था, और इस लानतों की वजह से तुमने कहा था कि वफा कैनाल न बनाए। कैनाल तो तुम्हारा बाप, तुम और नामुराद शाह बना रहे हो। पंजाब कैसे बनाएगा? तुम देसी दलाल हो। कैनालों की तहरीक ये सिंध के तहफ्फुज़ की तहरीक है। सिंध के नौजवानों, मेरी बहनों, तुम्हारा दरिया, तुम्हारा कोयला, तुम्हारा गैस, तुम्हारी जमीनें, तुम्हारी इज्जत और खुशहाली छीनी जा रही। ये मेरी माओं की पोती, मेरे बाप की पगड़ी और मेरे मासूमों का पेट चीर रहे हैं। ये पीपल्स पार्टी और इस्लामाबाद के हाकिम हैं। ये जिंदगी की तारीख है, ये तामीर की तारीख है, ये अदम तशद्दुद की तारीख है। यहाँ बदमाशी और गुंडागर्दी का नाम, करप्शन और बदसूरती का नाम, ये जमहूरियत तुम्हारी और इनकी, ये वो जमहूरियत जो जमहूरियत की तौहीन है। इस वजह से सिंध ने रेफरेंडम दिया है कि दरिया पे धारा मंजूर नहीं है। ये डाकू राज जो लारकाना में चल रहा है, सक्खर में ये डाकू हुकूमत के हैं, ये मनुष्यात हुकूमत की है, ये करप्शन राज हुकूमत की है। ये पिंडी ने डिजाइन किया है। ये जरदारी तुम्हें मुबारक हो। सिंध के लोगों ने इसे रिजेक्ट किया है कि जरदारी का राज और बदमाशी कबूल नहीं। इन करे दरिया बचाओ तारीख, सिंध के नई जिंदगी, नौ मोड़ ॾिनो। फतेह सिंध जी आहे, शिकस्त पंजाब ऐं ज़रदारी आहे। महिरबानी जी। गुजारिश कजे थी अवामी जमहूरी पार्टी के मरकजी सदर साईं लाल शाह तव्हां सां मुखातिब थींदा। ये वतन तुम्हारा है, हमें खामखा इसमें पाकिस्तान पहिरें ॾींहुं जीअं ठहियो आहे त पाकिस्तान हिकिड़ी मखसूस गैंग जंहिंखे असीं इस्टेब्लिशमेंट चऊं था, उनजे हथे चढ़ी वियो ऐं ही पोइ डेमोक्रेटिक ट्रू वफ़ाक़ जेका फेडरेशन चइजे उहा न थी ऐं न आहे। हिन पहिरीं असांजा शहर असां खां खसिया, बंगालियुनि जी अक्सरियत खे क़बूल न कंदे 33 लख बंगालियुनि खे शहीद करे 71 में पाकिस्तान खे हिननि ज़िबह करे छॾियो। ऐं पोइ जेको पाकिस्तान बचो, इहो पाकिस्तान न आहे, इहो पंजाबिस्तान आहे। अॼु जी फेडरेशन न आहे। कल्ह हिकिड़ो अधु मर्रा अधु मादिया
दाऊं पियो करे, रोए पियो, ऐं फेडरेशन खे बचाईंदुसि ऐं वफ़ाक़ खे बचाईंदुसि। छाजो वफ़ाक़? इहो वफ़ाक़ आहे जंहिं वफ़ाक़ वञी मणे समूरनि सूबनि जी जेका इकाई हुई उन जे वजूद खे रद्द करे छॾियो। उहो वफ़ाक़ हो जंहिं 60 में अयूब जी अॻुवाणी में, ऐं अयूब जो वज़ीर ख़ारजा केरु हो जेको असांजो वॾो शहीद थो सम्झे, वज़ीर ख़ारजा हो। अयूब सिंध तास मुआहिदो करे तारीख़ में सिंधू दरिया खे भरींदड़ 3 नदियूं सतलज, ब्यास ऐं झेलम खपाए छॾी। ये सिंधु नदी जूं भरींदड़ नदियूं असीं लो रिपेयरनि जी हैसियत में उन जा वारिस हुआसीं। असांजो दरिया जो पाणी हिननि खपाए छॾियो ऐं असां खां पुछो ई कोन ऐं वञी ॾिठो हुयो। पोइ 74 में छा थियो? 74 में कंहिंजी हुकूमत हुई? 71 में मुजीब खे हुकूमत न ॾेई हुननि खे क़त्ल करे, ज़िबह करे, अलॻि करे, जेको अक़लियत में हो उनखे कयूं फर्स्ट फील्ड मार्शल एडमिनिस्ट्रेटर, जेको चवे थो त मां असां जमहूरियत पसंदि आहियूं। उनजो नालो रिकॉर्ड खणी ॾिसो, द फर्स्ट सिविलियन फील्ड मार्शल एडमिनिस्ट्रेटर was ज़ुल्फ़िकार अली भुट्टो। दिस इज मैटर ऑफ रिकॉर्ड में ॾिसो, मार्शल एडमिनिस्ट्रेटर अमीर थिया आहियो दलालो, तव्हां फेडरेशन जी ॻाल्हि था कयो ऐं जमहूरियत जी ॻाल्हि था कयो। उन छा कयो? 74 में सिंधु दरिया जे मथां 2 गैर कानूनी बैराज ठाहिया। उन हर बैराज में 3 केनाल ठहिया। हिकिड़ो तोनसा बैराज जंहिंमें तोनसा पंजनल लिंक केनाल जे ज़रिए उहे जेके 3 नदियूं निकिरो थियूं उन्हनि जे एरिया जी, उन्हनि जी कमांड एरिया खे पाणी ॾियण जे लाइ सिंधु दरिया में पहिरियों धाड़ो 1974 में लॻो। ही अॼु पी दलाली कोन कई आहे, हिननि जे नाने हिन जे ॾाॾे में दलाली कई हुई। 74 में तोनसा पंजनल लिंक केनाल ठहियो ऐं 74 में चश्मा झेलम लिंक केनाल कयो। रिकॉर्ड वञी ॾिसो। ऐं पोइ कालाबाग डैम जा बुनियाद पिया। कालाबाग डैम न ठहे, सिंधी अवाम जदोजहद पे करे 96 में कालाबाग डैम के इंडस डैम जो नालो कंहिं पे ॾिनो? रिकॉर्ड जी ॻाल्हि आहे। बेनज़ीर भी चए आपके तहफ़्फ़ुज़ात को हम खत्म करेंगे, अब इसका नाम इंडस डैम रखेंगे। इंडस डैम रखो, मदीना डैम रखो, मक्का डैम रखो, सिंधी माण्हू कंहिं डैम खे क़बूल कोन कंदा सिंधु दरिया जे मथां, ऐं क़बूल न कयोसीं। ऐं उन खां पोइ जॾहिं सिंध तास मुआहिदो पियो थियो त सिंध जे अंदरि 1 करोड़ ऐं 25 लख एकड़ ज़मीन आबाद थींदी हुई 60 में। इहो रिकॉर्ड आहे इरिगेशन जो। ऐं अॼु सिंध जे अंदरि समूरियूं ज़मीनूं गैर आबाद थींदे थींदे असीं मस 75 लख एकड़ ज़मीन ते आबादी ते पहुता आहियूं। ऐं उन वक़्तु पंजाब जी ज़मीन थींदी 1 करोड़ 75 लख। अॼु पंजाब जी जेका ज़ेर-ए-आब ज़मीन आहे उहा 4.25 करोड़ आहे। इहो पाणी कंहिंजो खो खयो वञे? असां सिंधियुनि जो पाणी खणे पियो। ऐं हर असांजो हुकुमरान जेको फेडरेशन में वियो आहे, असांखे ख़बर न आहे ही इलेक्शनूं कीअं कंदा आहिनि, ढंग कंदा आहिनि, फ्रॉड कंदा आहिनि, ऐं इलेक्शनुनि में उन्हनि माण्हुनि खे वठी ईंदा आहिनि जेके उन्हनि जी दलाली कंदा आहिनि। ऐं अॼु बि ही जेके चूंडिजी आयल आहिनि, जेको पाण खे सदर थो सॾाए, 18 जुलाई ते हिन सिग्नेचर न कई आहे। इन चोलिस्तान जे इन रेगिस्तान खे आबाद कराइण जे लाइ न कई आहे सही। त पोइ तव्हां छा सम्झो? तव्हां सिंध जो दरिया बि खपाईंदव, सिंध जो पाणी बंदि कंदव ऐं सिंधी बाशऊर में हूंदा ऐं दादला थी हिते हलंदो? इहो मुमकिन आहे? तव्हांखे जेकॾहिं पाण खे सर्वाइव करणो अथव त फौरी तौर ते हे जलसन जा ड्रामा न कयो। ऐं CCI जो इजलास छा आहे? CCI जो इजलास में मेजॉरिटी पंजाब जी आहे। छा जी फेडरेशन आहे? क़ौमी असेंबली छा आहे? मेजॉरिटी पंजाब जी आहे। सुप्रीम कोर्ट छा आहे? 26 तरमीम खां पोइ जजनि वटि का इख्तियार आहिनि छा? अभी सभिनी शयुनि खे पंहिंजे हथ में कयो आहे। कंहिं कयो आहे? पाकिस्तान जी इस्टेब्लिशमेंट जंहिंजी अॻुवाणी अॼु हाफ़िज़ पियो करे ऐं जंहिंजो तलो ई ज़रदारी आहे ऐं ज़रदारी माफ़िया आहे। असीं चऊं था फौरी तौर ते डी-नोटिफाई कयो, इहो नोटिफिकेशन वापसि वठो, केनालनि जे ठहण जो, चोलिस्तान जी आबादी जो गेट रखियल केनाल खे बंदि कयो। तोनसा लिंक केनाल ऐं झेलम लिंक केनाल फ्लड केनाल जे तौर ते तव्हां वहाया, उहे बंदि कयो।
सिंध जी ज़मीनुनि खे सैराब कयो जे न त ही सिंध इहा सिंध आहे जेका वॾी तव्हांजो हलण कोन ॾिनई ॾिठो निज़ाम तव्हांजो हलण कोन ॾिनई ऐं या जी मार्शल लॉ जे ख़िलाफ़ बिगड़ियासीं ऐं अॼु बि असीं ज़िंदा आहियूं विढ़ंदासीं मरींदासीं मारींदासीं सिंध बचाईंदासीं सिंध असांजी माउ आहे सिंधु दरिया असांजो बादशाह दरिया आहे असीं मरण मारण ताईं पाण खे कोन छॾींदासीं असांजे इन काफ़िले मां बि जेकॾहिं को भॼी वञे तॾहिं बि सिंध जो अवाम इन ॻाल्हि खे कोन छॾींदो सिंध जो अवाम ज़िंदा आहे ऐं पंहिंजे दरिया खे बचाईंदो पाकिस्तान असांखे उहो पाकिस्तान न खपे जेको पाकिस्तान पंजाब जी इस्टेब्लिशमेंट जी पैदावार हुजे असांखे पाकिस्तान उहो खपे जंहिंमें असीं चारई सूबा बराबरि हुजूं ऐं असीं पंहिंजे वसीलनि जा वारिस हुजूं जी जनरल सेक्रेटरी मज़हर राव जी खां गुज़ारिश कंदुसि त अची पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे मज़हर राव जो इंसानी तारीख़ में हेड़ा जलाद हुक्मरान हेड़ा ज़ालिम ऐं हेड़ा गुंडा हुक्मरान तव्हांखे न मिलंदा ही तारीख़ जा पहिरियां क्रिमिनल ऐं गुंडा हुक्मरान आहिनि जन पंहिंजे अवाम जे ख़िलाफ़ जंग मुसलत कई आहे तव्हांखे तारीख़ में अहिड़ो को बि हुक्मरान न मिलंदो जंहिं मुल्क में पंहिंजे ई सूबे जो पाणी बंदि कयो हुजे हा तारीख़ में तव्हांखे यज़ीद ज़रूरु मिलंदो जंहिं इमाम हुसैन जो पाणी बंदि कयो ऐं अॼु हिकु दफ़ो वरी सिंध करबला जो मैदान आहे करबला जे मैदान में सिंध पुकारे पई मुंहिंजा बचो मुंहिंजा जवानो मुंहिंजा फर्ज़ंदो मैदान ते अचे हिननि ज़ालिमनि खे चैलेंज कयो हिन जो मुक़ाबिलो कयो मुक़ाबिलो कबो केरु मुक़ाबिलो कंदा ही भेनरूं मुक़ाबिलो कंदियूं सरदारी सिंध जो बहादुर भेनरूं सिंध जो ही बहादुर अवाम तुझे मुक़ाबले लाइ तैयार आहे हुक्मरानो तव्हांखे ताक़त जो वॾो घुमंड आहे तव्हांखे पंहिंजे ताक़त ते वॾो फ़ख़्रु आहे तव्हीं सम्झो था त इहा तव्हांजी ताक़त बरक़रार रहंदी पर अॼु ॾिसी छॾियो ताक़त जो तवाज़ुन तब्दील पियो थिए कल जन माण्हुनि खे तव्हीं कमज़ोर पिया सम्झो हींअर उहो तवाज़ुन तब्दील थी चुको आहे अॼु हज़ारे माण्हू हर स्टॉप ते सख़्त गर्मीअ में जंहिं जोश ऐं जुनून में वेलकम कनि पिया उन्हनि जी हर नज़र ॿुधाए पई उन्हनि जी बॉडी लैंग्वेज पई ॿुधाए त तोखे दफ़न कंदा ऐं यकीनी तौर ते कामयाबी हासिल कंदा पंजाब जा शाहनस महारुजस परस्त राणा सनारा जहिड़ा हुक्मरानो तव्हां ही आइन छा लाइ ठाहियो आहे हे पाकिस्तान जो आइन छा लाइ ठाहियो अथव तव्हांजो हिन आइन में एतमाद आहे तव्हांजो आइन में ईमान आहे तव्हीं पाकिस्तान जे कानून खे मञो था या नथा मञो असांखे ॿुधायो जेकॾहिं तव्हां वटि आइन जी का वक़्त कान्हे पाकिस्तान जे कानून जी का हैसियत कान्हे त पंहिंजे शहरनि खे ॿुधायो त असीं तव्हांखे उन तरीक़े सां डील कयूं सिंध जो माण्हू पुरअमन असांखे ख़बर आहे त तव्हां वटि बम ऐं बारूद ऐं बंदूक आहे असांजो मुक़ाबिलो बैनर सां आहे असीं बैनर खयूं गीत पिया ॻायूं नगमा पिया ॻायूं नारा पिया हणूं ही पुरअमन जदोजहद जनता जूं वायूं बताल करे छॾियूं आहिनि अञा त असां पथर वत में कोन खयो आहे तूं ॾिसी छॾ अॼु ही सिंध जूं नियाणियूं जंहिं जोश ऐं जुनून में आहिनि तूं छा थो सम्झी हिकु बार साफ़ी भाइरो ही मुंहिंजो भेनरूं जेके वेठियूं आहिनि हिते इन्हनि जूं तस्वीरूं चङी तरह मीडिया ते ॾेखारिजो जीअं हुक्मरान खे ख़बर पवे त हिननि जूं अखियूं तोखे छा कहिड़ो पैगाम पियूं ॾियनि सिंध जे माण्हुनि खे असांखे मजबूर न करियो असीं पुरअमन माण्हू आहियूं असीं सियासी कारकुन आहियूं असांखे ख़बर आहे त ही पुरअमन जदोजहद
तव्हांखे शिकस्त ॾींदी। तव्हीं चाहियो था त असीं तशद्दुद तरफ़ अचूं, पर असीं कोन ईंदासीं। असांखे ख़बर आहे त तारीख़ में काला बाग डैम जे ख़िलाफ़ पुरअमन जदोजहद सां तव्हांखे शिकस्त ॾिनी हुईसीं। पुरअमन जदोजहद सां तव्हांजे ॿिटे निज़ाम खे शिकस्त ॾिनीसीं ऐं पुरअमन जदोजहद सां तव्हांजे हिननि केनालनि खे बि शिकस्त मिलंदी, तव्हांजे हुक्मरान टोले खे शिकस्त मिलंदी। हुक्मरानो, तव्हां रोज़ जेके नाटक पिया करियो, तव्हांजे नाटकनि खे सिंध जो आवाम सम्झी चुको आहे। तव्हां कॾहिं कहिड़ियूं ॻाल्हियूं था करियो, कॾहिं कहिड़ियूं ॻाल्हियूं था करियो, पर हींअर सिंध जो बचो कन्वेंस्ड आहे त ही केनाल, अबाई केनाल केरु वेठा रहे? पक अथव या हिन में को शक आहे? पक्का मुंहिंजी भेनरूं, तव्हां ॿुधायो। बचे खे तव्हांजे ड्रामनि जी ख़बर पइजी चुकी आहे। ही तव्हांजा ड्रामा न हलंदा, ही तव्हांजा नाटक न हलंदा। सिंध अॼु मुक़ाबले लाइ तयारु बीठी आहे। असीं मुतालबो करियूं था त असीं हिन पाकिस्तान जा शहरी आहियूं, जेके असांजा फंडामेंटल राइट्स आहिनि उन्हनि ते फौरी तौर गौर करे असांजे पाणीअ जे ख़िलाफ़, असांजे दरिया जे ख़िलाफ़, असांजे सिंध जे ख़िलाफ़ जेके साज़िशूं था कयो उहे फौरी तौर बंदि करियो। अॼु सिंध जो हिकिड़ो शानदार आवाज़ जेको सिंध जो ह्यूस्टन अमेरिका में असांजो क़ाइद मोहतरम अयाज लतीफ़ अली जो लतीफ़ कॉन्फ्रेंस में बि सिंध जो ही पाणीअ जो केस, सिंध जे केनालनि जो केस उते रखे पियो। अॼु अमेरिका में सिंध जो आवाज़ भरपूर तरीक़े सां गूंजंदो ऐं तव्हां ॾिसंदो त सिंध जो हर बच्चो हींअर हिकिड़ो ॿियो माहौल थी वियो। वो चवंदा आहिनि, पलीअ साहब खां हिकिड़े दफ़े इंटरव्यू वरितऊं, जो पलीअ साहब तुंहिंजे दिलि में का हसरत, का अहिड़ी ख़्वाहिश? जी मुंहिंजी ख़्वाहिश आहे त काश को अहिड़ो वक़्तु अचे जो सिंध ऐं ही मुल्क मिड़ी मंसूर थी वञे। अॼु उहो वक़्तु अची वियो आहे जो मुल्क मिड़ी मंसूर थियो पियो आहे। सिंध जो बचो मैदान ते आहे ऐं पुरअमन जदोजहद लाइ संदो वधी तव्हांजे मुक़ाबले करण लाइ तयारु आहे। असांखे यकीन आहे त असीं सोभारा थींदासीं, असांजी पुरअमन जदोजहद सोभारी थींदी ऐं ही केनाल रिजेक्ट थींदा। असीं केनालनि खे रिजेक्ट कयूं था, सिंध जो आवाम केनालनि खे रिजेक्ट करे थो। जीए सिंध, जीए पली। ऐं सिंध यूनाइटेड लेडीज़ फ्रंट जी मरकज़ी सदर अदी यास्मीन थे मूंखे चवंदसि त अची पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कर। अदी यास्मीन खे हिकिड़ो फ़ैसिलो ॾिनो असांजी सिंधूअ ते धाड़ियल आहे, उनखे मुसलसल खणी पूरी सिंध में बेदारी मार्च करे रहियो आहे ऐं पाण सां गॾु हर उन तंज़ीम खे खयो आहे त अचो असांजो साथ ॾियो। ही जेको बगड़ गिड़ियो असांजी सिंध में, जेको असांजी सिंधूअ ते धाड़े हणण लाइ निकितो आहे, अचो त इन बगड़ खे असां ख़तम करियूं। अॼु इंतहाई ख़ुशी आहे, साईं ज़ैन शाह जा थक लही विया हूंदा सिंध जे अवाम जूं असां भेनरुनि ऐं माउरुनि जूं मोहबतूं ॾिसी। साईं ज़ैन शाह कल्ह जॾहिं सिंधूअ ते धाड़ा लॻा, जॾहिं असांजी धरतीअ ते दलालनि धाड़ा हया, तॾहिं मंसूर हलाज पंहिंजे पाण खे घाणे में पीड़ायो। हुन इहो चयो साम्राज्य खे त मूंखे पंहिंजे पेरनि खां पीओ, जीअं मुंहिंजी हॾियुनि जा टड़काट ऐं पंहिंजे कननि सां ॿुधां। उन खां पोइ साईं जीएम सैयद, अॼु साईं ज़ैन शाह साईं जीएम सैयद जो तसलसुल आहे, जेको तव्हां ऐं असां लाइ ॾींहं राति जदोजहद में आहे। तव्हां सभु असां ही माण्हू असां साईं सां हर वेले गॾु आहियूं। जिते साईं खे उसन जा पाछा पवंदा, उते असां पंहिंजे पोतनि जी छांव ॾींदासीं त जीअं असांजे रहबर जो औलाद रहबर जे लख़्ते जिगर ते उस न पवे, छो जो ही असांजो आख़िरी सहारो आहिनि पंहिंजे धरतीअ खे बचाइण लाइ। अड़े ज़रदारी, छा थो चवीं? तोखे करोना लॻी आहे? माफिया दलाल पंजाब जा तोखे जेकॾहिं करोना जहिड़ी बीमारी आहे
त तोखां वधीक असांखे पंहिंजी धरतीअ सां करोना आहे। इहो इश्क असांजो मज़बूत आहे। तोखे करोना जी बीमारी कोन मारींदी, पर थुक लानत असांजी तोखे मारींदी। गद्दार इब्ने गद्दार, तू असांजी धरतीअ ते नासूर आई, दाग आई। लख लानत तोते, थुक लानत तोते, थुक लानत तोते। आऊं चाहियां थी, मुंहिंजूं सभु भेनरूं चाहिनि थियूं, मुंहिंजा ॿार बि चाहिनि था त अल्लाह तू ज़रदारी खे न मार, पर इहो ज़रदारी जी मौत असांजे हथां थिए। ज़रदारी खे असीं मारियूं भुजनि सां, थुकुनि सां, लानतुनि सां। छो जो इहा मौत सॼी ज़िंदगी तड़पंदे गुज़ारींदो, मरंदो, सिसकंदो, साह न वींदुसि। अॼु करोना जी बीमारी में सिसकंदे ज़रदारी, पर यादि रख तू टंगियल हूंदे जेसि ताईं असां न तोखे मारियूं। इन खां वधीक तुंहिंजो मौत कहिड़ो ईंदो जॾहिं त लानतूं थियूं पवनि। ईद जे सगोरे ॾींहुं बि लानतूं आहिनि। अड़े माफ़िया जा दलाल, तू छा तो समझी तो सिंधियुनि सां वेसाघाती कंदे तू असांजी धरतीअ ते असांजे दरिया मां केनाल कढंदे असीं तोखे चीरे फाड़े सुकाए छॾींदासीं। पोइ उनजे मथियां तुंहिंजी लाश जे मथां लूणु बुरकींदासीं, जीअं तुंहिंजी नस नस टिच कंदी, तड़पंदी, जीअं असांखे तो तूं तड़पाई। असांजे नसलनि ते, असांजी दरिया ते दाड़ा धोणी, असीं तोखे तड़पाईंदासीं। ऐं अल्लाह खां चवां थी, या अल्लाह तेसि ताईं ज़रदारी जी मौत न चे जेसि ताईं न ज़रदारी खे असीं फाड़ियूं। जंग 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 मुंहिंजी तो सां जंग ओ ज़रदारी पैर कर परे। ये धरती मुंहिंजो नंग, ये सिंधड़ी मुंहिंजो नंग। तू गद्दार आई, तुंहिंजो पाछो बि असांजी धरतीअ ते असीं पवण न ॾींदासीं। ही रहबर जी धरती आहे, ही पाक ऐं पुतर धरती आहे, ही अमन जी धरती आहे। असीं अमन था चाहियूं, पर तोखे शौक़ आहे जहिड़े जो। तू असां सां टकराव में आई ऐं अच ॾिसूं न बीमार छो थियो आहीं। सिधो थी वेह न, सिधो थी वेह त असांजा भुजा हुजनि, तुंहिंजो मुंहुं हुजे। तुंहिंजो रहबर मुंहिंजो रहबर, तुंहिंजो रहबर मुंहिंजो रहबर। जुर्रियत जो नालो, जुर्रियत जो नालो। लख लानत तोते, थुक लानत तोते। कैनाल समूरा, सिंधु ते धाड़ा। नारे सैयद नारे सैन, नारे सैयद नारे सैन, जिंदाबाद। गुजारिश कंदसि वकील तहरीक जे अॻुवान मोहतरम केबी लगारी खे त वो जी मुख़्तसर अंदाज़ सां मुखातिब थियनि। मेरे मौसन और उससे ज्यादा सिंध की तमाम महबूब वतन क़यादत जो इस धरती से प्यार करने वाले लोग हैं। इस तरफ धरती से प्यार करने वाले लोग, मोहब्बत करने वाले लोग, ये वो लोग हैं जिसके लिए हसन दर्स ने कहा था, मां हिन पट के विछाए वेड़े सगा थो, वेड़े वरी विछाए सगा थो। मिट्टी में हर मानू मेरे सगा थो। ये वो दोस्त हैं। बात सुने दोस्तों, मैं बहुत मुख्तसर बात करूंगा। मैं कहता हूं कि मेहरबानी करो, ये सरदारी ये कैसी बीमारी है मुझे ये बताएं। आज मैंने डॉक्टर आसिम की रिपोर्ट देखी है, आपने प्रेस कॉन्फ्रेंस की। ये कोरोना कौन सा है जो 2 दिन में ठीक हो गया? ये 15 दिन तो इसको अंदर रहना था।
डॉक्टर आसिम ने आज कहा है कि सरदारी कल से शायद बाहर आ जाए। तुम सिर्फ इस वतन दोस्त क़यादत की वजह से भागे हो अस्पताल में कि सिंध के लोग तुमसे कल पूछेंगे लाड़काने में तुम क्या जवाब दे सकोगे। सिंध की तमाम क़यादत बैठी है, मैं तमाम क़यादत आपको मुबारकबाद देता हूं और जितने सिंध के मोहब्बतन दोस्त बहने बेटियां यहाँ आई हैं उनको मुखातिब होते आपको सलाम करता हूं। मेरे दोस्तों, मेरी बहनों, 12 अप्रैल कराची बार मेजबान होगी। हमने तमाम सिंध के वकला को वहां जमा कर दिया है और वहां जमा होंगे और 12 अप्रैल को एक वकला एक फैसला लेंगे। फिर हमारे पास सबसे बड़ा एजेंडा ये कैनाल है और उसके बाद 26वीं आईनी तरमीम है। हम फिर इस्लाम मार्च को कहां ले जाते हैं ये सब दोस्तों का मुत्तफिक फैसला होगा, लेकिन पूरी सिंध के साथ रखेंगे इंशाअल्लाह ताला। आपके साथ जो कायदीन है वकला क़यादत आपके साथ है। ये 8000 वकीलों की बार है, ये एक दो बंदों की बार नहीं। शाह लंजार को मैंने कहा था, पहले दिन कहा था तुम्हें अपना थूका हुआ चटवाऊंगा और शाह लंजार तूने अपना थूका हुआ चाटा। अब तुम्हें जरदारी, ये दोस्त, ये कौम परस्त क़यादत, ये सिंध के नौजवान, ये सिंध की बेटियां तुम्हें तुम्हारा थूका हुआ चटवाएंगे और तुम चाटोगे। बहुत शुक्रिया। जिला जमायत इस्लामी जे सूबाई अगवान ताहिर मजीद साहब के गुजारिश है त मुख्तसर नजीता से मुखातिब थिन। असांजे हकनि खे एस्टेब्लिशमेंट जे पेरनि में अची रखी ऐं पोइ पंहिंजा जेके कम आहिनि उन्हनि खां कराइनि था। अॼु इहो सॼो सिंध इहो ॿुधाए पियो त सिंध हुननि सां गॾु न आहे, सिंध जे हक़ीक़ी वारसनि सां गॾु आहे। अवां खे आऊं चवां, ही डॉक्टर सफदर अब्बासी साहब, इन्हनि जे सीने में वॾा राज़ आहिनि। 17-18 साल पहिरीं हू कहिड़ी ॻाल्हि हुई पीपी जी, ऐं अॼु इहे कहिड़ा जेके चोर लुटेरा गॾु थिया आहिनि। सैयद ज़ैन शाह साहब, हिननि जे ख़ानदान सिंध जे लाइ जदोजहद कई, पर न ऐं चवां त पाकिस्तान जे लाइ जदोजहद कंदड़ इहे माण्हू हुआ। पाकिस्तान जे लाइ सिंध असेंबली करारदाद पास कई हुई, कंहिं पंजाब असेंबली करारदाद पास न कई हुई। सिंध जी करारदाद हुई जंहिंजे करे पाकिस्तान ठहियो हो। ऐं वरी अॼु असां सिंधियुनि खे ई, हू सिंध में केर बि हुजे, हू भले पंजाबी ॻाल्हाइण वारो हुजे, पश्तो ॻाल्हाइण वारो हुजे, उर्दू ॻाल्हाइण वारो हुजे, सराइकी ॻाल्हाइण वारो हुजे या गिलगिती ॻाल्हाइण वारो हुजे, हू सिंधी ॻाल्हाइण वारो हुजे, सभु सिंध जा हू सिंध जे लाइ सिर ॾियण जे लाइ तयारु आहिनि। मुंहिंजा भाइरो, जेके मुंहिंजे भाउ हिकिड़ी ॻाल्हि कई, सिंध उहा धरती आहे को 1000 साल पहिरीं आयो, को 500 साल पहिरीं आयो, जेको बि आयो सिंध धरती उनखे माउ जी तरह पंहिंजी भाकर पाए पान सां विहाए विहारे उनखे खारायो आहे, उनखे पालियो आहे। अॼु ही जेके हिंदुस्तान में मुंहिंजा दोस्त आया, जेके असांजा ॿाहिरि आया, उन्हनि खे कंहिं बि जाइ न ॾिनी, पर सिंध धरती चयो त अचो तव्हां दीन जे लाइ हिकिड़ी कुर्बानी ॾेई हिते पहुता आहियो। हीअ सिंधी माण्हू आहिनि त जिन्हनि उन्हनि खे पंहिंजे घरनि मां अटो कढी खारायो, देगूं पचाए खारायूं, ऐं पोइ छा थियो, हिननि पाण खे विड़ाइण जी कोशिशि कई। हिननि वरी सिंधी ऐं मुहाजिर जी ॻाल्हि कई, पर अॼु ॾिसो पिया इहो हैदर चौक आहे, इहो हैदर चौक। कुझु ॾींहं पहिरीं मूं वटि ज़ैन शाह साहब आयो आहे ताज़ीद जे लाइ, उन्हनि चयो त जलसो किथे कयूं। मूं शाह साहब खे चयो त शाह साहब हाणे के हटड़ी बाईपास ते न, के नसीम नगर में न, इहो जलसो इंशाअल्लाह पाण हैदर चौक ते कंदासीं। ऐं साईं मूंखे चयो त बिल्कुलु हिते ई कंदासीं इंशाअल्लाह, छो जो सॼो सिंध सिंधियुनि जो आहे, हू कराची हुजे या हू हैदराबाद हुजे, हू सभु सिंधी आहे ऐं सिंधियुनि जो सिंध आहे। ही जेको ज़रदारी पाण खे बीमारी हिकिड़ी लॻी आहे, ही अहिड़ी बीमारी आहे, ही सभिनीनि खे खायो वञे। ही त पंहिंजे बच्चनि खे खाई वई आहे, ही तव्हां ॾिसो पिया, ही त पंहिंजे बच्चनि खे खाई वई आहे, ही पाण सिंधियुनि खे बि खाई वेंदी। इन बीमारी खां जेसीं ताईं पंहिंजी जान न छुटंदी। जेके ही ॻाल्हि था कनि, ज़ैन शाह साहब खे आउं सलाम थो पेश कयां त हू हुते विया हुआ चोलिस्तान जे अंदरि। केरु थो वञे अहिड़े इलाइक़े में, ख़बर आहे त
त ही हक़ीक़ी जेको आहे नुमाइंदगी को करे सिंध जी, ही उन्हनि चोलिस्तानियुनि जी बि नुमाइंदगी पियो करे, जेके चोलिस्तान में हाणे जेके पंहिंजो गुज़र बसर पंहिंजी रिढनि ऐं उठनि जे हिकिड़ी उन्हनि खे चराए खाए कंदा हुआ, हाणे उन्हनि खे बि हुन खां महरूम करे छॾियो अथनि। सॼियूं ज़मीनूं एस्टेब्लिशमेंट जे माण्हुनि खे अलाट करे छॾियूं अथनि ऐं उन्हनि जे लाइ वाहूं पियूं निकिरनि। ही कंहिं उन्हनि चोलिस्तानियुनि जे लाइ न पियूं निकिरनि, ही उन्हनि जे लाइ पियो थिए सभु कुझु। शाह साहब उते विया, उते वञी पंहिंजी उन्हनि सॼी सरज़मीन खे ॾिसी अची करे हक़ाइक़ जी बुनियाद ते ॻाल्हि कई आहे। अॼु को इलेक्शन आहे जंहिंजे लाइ असां इहे जलसा कया आहिनि, असां कंहिं इलेक्शन जे लाइ जलसा न पिया कयूं। कहिड़ो इलेक्शन आहे जेको साम्हूं जंहिंजे लाइ चओ त असीं सियासत पिया खेॾियूं? असीं पंहिंजी ज़िंदगी ऐं मौत जी जंग पिया विड़ूं। सिंध जा सभु माण्हू पंहिंजी ज़िंदगी ऐं मौत जी जंग पिया विड़नि। हिननि शाह साहब ॾिठो हूंदो उते त उते अॼु बि पुराणियूं कैनाल जेके आहिनि ठहियल आहिनि, उते वाटर कोर्सिस ठहियल आहिनि। उहे कहिड़ा वाटर कोर्स हुआ? हिकिड़ो बि सिंधू मां निकिरंदड़ न हो। उहे सभु रावी ऐं ब्यास ऐं सतलुज जा हुआ, जेके हेठि सुलेमानकी खां वाहूं निकिरंदियूं हुयूं। उहो पाणी त तव्हां विकिणी छॾियो। छो? इन करे जो उन वक़्तु कंहिं बि फ़ौजी जी उते ज़मीन जी अलाटमेंट कोन हुई। फ़ौजियुनि खे जेके उते ई अलाटमेंट हुजे हा त उहो पाणी बि न विकिणनि। हाणे फ़ौजियुनि खे उते अलाटमेंट मिलियूं आहिनि, तंहिं करे हू पंहिंजो पाणी सिंध जो हक़ मारे हुननि खे पंहिंजे फ़ौजियुनि खे पीआरण जे लाइ कनि पिया। हू कंहिं पंजाबी ऐं कंहिं सराइकी जे लाइ पाणी कोन पिया कनि, हू पंहिंजे फ़ौजियुनि जे लाइ पिया कनि। ऐं हीउ जेको ज़रदारी आहे, जेकॾहिं 45 वारो फार्म हुजे, मुंहिंजा PTI जा दोस्त हिते वेठा आहिनि, त हिकिड़ो बि हिननि जेको MP जेको आहे खटिया शहरनि मां या बराड़ी मां, हीअ जेके शहर जी नुमाइंदगी जी ॻाल्हि था कनि, पोइ हिननि जेको MLA MP जेको थिए हा, मूंखे ॿुधायो तव्हां कॾहिं हू 45 फॉर्म ते जेकॾहिं रिज़ल्ट हुजे हा, हिननि मां केरु खटे हा? ही 47 फॉर्म जी पैदावार आहिनि। ही उन फॉर्म जी पैदावार आहिनि त जेकॾहिं उन्हनि खे सोचे सम्झो इहो मनसूबो ठाहियो त हिननि खे असां आणींदासीं, पोइ जेके ॻाल्हि असां कंदासीं ही उन ते आमीन चवंदा। मुंहिंजे हिकिड़े दोस्त चयो त तव्हां एतिरियूं त लानतूं पियो मिलनि हिननि खे। साईं इहो जाइज़ आहे? अलाह साईं क़ुर में चए त लानतुल्लाहि अलल काज़िबीन, ही त कूड़ा आहिनि। ही त अलाह साईं थो चवे हिननि खे, बाबा तूं पंहिंजी सही पाण थो करे अची ऐं हिते अची चई थो त मूं त कुझु कोन चयो आहे। वरी हिते असेंबली में अची करारदाद थो पास करी, वरी पंहिंजी पार्टी खे इन तहरीक खे डिफ्यूज़ करण जे लाइ चवी थो त तव्हां हाणे पाण एहतिजाज कयो। अरे हिम्मत हुई त कोरोना जो बहानो करे हॉस्पिटल में न वञी आहे, अची लाड़काणे में ॻाल्हाई आहे। उते लाड़काणे में तोखां माण्हू पुछनि हा त हाणे ॿुधा असांखे सिंध खे विकिणी अची हाणे हिते छाजे लाइ बीठो आहीं? ही तव्हांजो प्रेशर आहे, हिननि भेणनि जो, हिननि भाइरनि जो, हिननि सिंधनि जे ॿारनि जो, त जंहिं उनखे उते कोरोना जे केस में बंदि करे छॾियो आहे। इंशाअल्लाह अज़ीज़ इहा तहरीक जेका हाणे उथी आहे, इहा इंशाअल्लाह अज़ीज़ हिकिड़ी बि कनाल पाण कोन निकिरण ॾींदासीं इंशाअल्लाह। हाणे इहा सिंधी मुहाजिर ऐं ॿी तक़सीम ते ख़तम थी चुकी आहे। जे इहो सिंधु न हूंदो त असां मां केर बि न हूंदो। इंशाअल्लाह सभु मरसूं सिंधु न रहसू इंशाअल्लाह। मुंहिंजो भाइरो हिकिड़ो नारो लॻाइजो, इहो नओं नारो तव्हांखे ॾिसी सम्झ में ईंदो। सॼे सिंध जी हिकु बीमारी, सिर्फ़ ज़रदारी, सिर्फ़ ज़रदारी। सॼे सिंध जी हिकु बीमारी, सॼे सिंध जी हिकु बीमारी। वॾी महिरबानी। जे लाइ GTA जे जनरल सेक्रेटरी डॉक्टर सफदर अब्बासी खे गुज़ारिश थी कजे त उहे चई था असां मुखातिब थियनि। डॉक्टर सफदर अब्बासी साहब। 5000 साल पुरानी तहज़ीब जा वारिस आहियूं। इंडस वैली सिविलाइजेशन तारीख़ या ॿुधाए थी पई त हिन ख़िताए जंहिंखे असां सब कॉन्टिनेंट चऊं था पिया, हिन में सिंध ऐं हिंद जो तसवुर हुयो। ऐं सिंध दरियाए सिंध सां लाॻापियल जेको लद्दाख मां निकिरे थो पियो, ही मुल्क पोइ ठहिया, पाकिस्तान बि पोइ ठहियो, पर असांजी तहज़ीब मौजूदु हुई। ऐं मां गुज़िश्ता 8 सालनि खां वठी मां त बाबा मोहतरम मां वरी बि कोन थो कार ॾियांसि, मोहतरम आसिफ ज़रदारी साहब जे बारे में मां त क्लियर हुयुसि। मां त 18 साल अॻु में बि इहा ई ॻाल्हि कई हुयमि त हीउ शख़्स न सिर्फ़ु मुल्क मां वरी बि चवंदुसि तव्हां जेका मुंहिंजा तमामु क़ौम परस्त भाउर, मुंहिंजा तमामु वफ़ाक़ परस्त भाउर ऐं मुंहिंजा तमामु मज़हब परस्त भाउर
जेका अॼु ज़रदारी के बारे में चवनि था पिया, मां शफ़ीक लफ़्ज़नि में 18 साल अॻु में मां इहो अलम बुलंद कयो। मां अॼु ॾुख सां थो चवां पियो त इन शख़्स जे करे अॼु ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे मथां तहमतूं थियूं लॻनि, अॼु मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिब जे मथां थियूं तहमतूं लॻनि। ज़िमेदार इहो आहे छाजे करे हुन सिंध जे वसाइल ते इन अंदाज़ में उन खपाइण जी कोशिशि कई आहे जे कंहिं हुक्मरान कंहिं बि सिंध सां तालुक़ु खणंदे, कंहिं हुक्मरान चाहे कहिड़ी बि पार्टी सां तालुक़ु रखंदो हुजे हुन कमु न कयो। ऐं अॼु असां हुते जे बीठा आहियूं जो मां पाण खे सवाल थो पुछां, बल्कि असां सब हुए दोस्त, हम सब वो लोग जो हम अपने आप को वफाक परस्त कहते हैं। मेरी पीटीआई की बहनें और मेरी बच्चियां इमरान खान का नाम लेती हैं। इमरान खान को आप ये पाकिस्तान की एस्टेब्लिशमेंट में आपको बताते चलो, अब बात छिड़ी है तो फिर मेरे ख्याल में बात पूरी होनी चाहिए और ये डिस्कोर्स हमें बिल्ड करना चाहिए। हम सिंध के अंदर आज इस मसले पे जो दरिया बचाओ तहरीक है, हम वफाकी जमातें भी इस पे मुत्तफिक है, पीर साहब पगाड़ा की सदारत में जीडीए भी उस पे है, पीटीआई भी है, जमात इस्लामी भी है, जेयूआई भी है। और हमारे साथ मेरे इंतहाई मोहतरम, मैं हकीकतन आपको बताऊं जितना एहतराम मुझे ज़ैन शाह साहब के लिए आज है, शायद इससे पहले मैंने कभी उनके साथ मैंने काम नहीं किया था, लेकिन जिस अंदाज में ज़ैन शाह ने इस दरिया बचाओ तहरीक को लेकर आगे बढ़ा, मैं उसको हर लिहाज से खराज अकीदत पेश करता हूँ। मैं समझता हूँ कि जितने भी मेरे कौम परस्त दोस्त हैं, चाहे वो सही लाल साहब की सूरत में हो, चाहे वो टॉपर साहब की सूरत में हो, रियाज कैंडियो साहब की सूरत में हो, या याज़ुद्दीन वली साहब की सूरत में हो, हमने मिलकर इस जद्दोजहद को आगे बढ़ाया। हमने कोई तफरीक नहीं की। आए हुए माण्हू जेके समझनि था त असां वफ़ाक पहुचाईंदासीं, मां उन्हनि खे ॿुधाइण थो चाहियां त मुंहिंजा साईं हे हर क़ौमी कारकुन जेको त वेठो आहे उहो सम्झण पासी उनजे लाइ बि ओतिरी जंग विढ़ंदो जेको पंहिंजे के दोस्त या साथी लाइ जंग विढ़ंदो। ख़बरदार जे तव्हां इहो सम्झो था त तव्हां इहो चई जीअं अॻे पिछले निज़ाम में इहो प्रोपेगेंडा कई वई त बाबा क़ौम परस्ती थी वेंदा, सिंध धार थी वेंदी, और मां को सिंध धार कोन थो करे, सभु सिंध जे हक़ लाइ था विढ़नि। असां कहीं किथे बि हुजूं, सिंधी पंहिंजी सिंधी क़ौम जी विरासत ते, पंहिंजी सिंधी दरिया ते, पंहिंजी सिंध जी वसाइल ते कॾहिं को कॉम्प्रोमाइज़ न कंदो, किथां जा बि हुजनि। तो मुंहिंजा साईं, मुंहिंजा भाउर, मुंहिंजा दोस्तो, हीअ जेका तहरीक हली आहे, इहा अचाए साम्हूं आहे। असां तमामु हिते दोस्त जेके वेठा आहियूं स्टेज ते, असां पंहिंजे सिंध जे दरिया खे बचाइण लाइ अॻिते वेंदासीं, और जेको कुझु करिणो पवंदो कंदासीं। और मां इहो सवाल थो पुछां, हाणे मां वेठो हूंदोसि कॾहिं इस्लामाबाद में त चयो वियो वेंदो त मां सिंध में त रुगो ज़रदारी आहे, ॿियो त कोई कोन्हे। असां इहो ॻाल्हि साबित कई आहे त सिंध में ज़रदारी न आहे, सिंध में क़ौम परस्तिन, सिंध में पीर साहब आहे, सिंध में पीटीआई आहे, सिंध में जमात इस्लामी आहे, सिंध में जेयूआई आहे, और सिंध में उहे क़ौमी कारकुन आहिनि जेके हमेशह सिंध जे लाइ वेठा। तो मुंहिंजा भाउर, मुंहिंजा दोस्तो, हीअ जंग जारी आहे, हीअ जंग अॻिते हलंदी। मां इहो वरी चवंदुसि, वरी ज़रदारी साहिब लाइ चवंदुसि त मां 18 सालनि में कॾहिं हुन लाइ इहा ज़बान न कढी आहे, पर मां अॼु हुनखे ॿुधाइण थो चाहियां त जेका मुंहिंजी अधी यास्मीन हिते ॻाल्हाए वई आहे, इन खां सबक़ु वठो। सिंध जो माण्हू तव्हां सां नफ़रत करे रहियो आहे, सिंध जो माण्हू हाणे तुंहिंजे बचनि सां नफ़रत करे रहियो आहे। उहो केॾो ख़ाइलो ॻाल्हि जो त अॼु बिलावल ते बि पंहिंजे पीउ जो दिफ़ा करे पंहिंजी सियासत ख़तमु थो करे पियो। मूंखे ॾेखो आहे हिन ॻाल्हि जो त बेनज़ीर भुट्टो साहिब जा ॿार अॼु जेको रोडनि रस्तनि ते गारियूं था खाइनि। मूंखे ॾुख आहे हिन ॻाल्हि जो त हीअ जेका सियासत हली रही आहे, पाकिस्तानी एस्टेब्लिशमेंट मां हिकु ई पंहिंजे क़ौम परस्त दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां ॻाल्हि त पाकिस्तानी एस्टेब्लिशमेंट कॾहिं का तफ़रीक़ कोन कई आहे। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो हुजे, मोहतरमा बेनज़ीर भुट्टो हुजे या इमरान खान हुजे, वो साॻियो हुन ट्रीटमेंट हुन एस्टेब्लिशमेंट कई आहे जेको बि पॉपुलर लीडर आहे पाकिस्तान में।
अज को असा जिते बीठे हो तो क्या जवाब है इमरान खान अंदर हो जाए? क्या जवाब है कि इमरान खान को अंदर रखा जाए? क्यों शाह महमूद कुरैशी जेल में पड़ा हुआ है? क्यों डॉक्टर यास्मीन अंदर जेल में पड़ी हुई है? क्यों एजाज चौधरी साहब को पेश नहीं किया जा रहा सेनेट में? मेरा ये सवाल है। हम अगर खड़े यहाँ पे तो हम अपनी हर जमात के हर कारकुन के लिए इंशाअल्लाह लड़ेंगे। हम लड़ेंगे उनके लिए, आवाज उठाएंगे, जो हकीकत होगी उसको बयान भी करेंगे। और मुझे दोस्तों, कॉन्फ्रेंस दोस्तों, सफदर अब्बासी जी वचन कर होते तो मुझे कहीं भी कोई भी सियासी नजरी हो जाए पर सिंध जे हक ते को भी धाड़ो मंजूर ना है, सिंध जे वसाइल ते को भी धाड़ो मंजूर ना है, सिंध जे पोर्ट ते को धाड़ो मंजूर ना है, सिंध जे साहिल के भी बचाईंदा से, पेटन के भी बचाईंदा से, कोयले के भी बचाईंदा से, गैस के भी बचाईंदा से, और पंहिंजो हक पाणी जो वठी चाहता कंदासीं। वॾी महिरबानी। डिविजनल सदर ऐं वकील अगवान मोहतरम फैसल मुगल साहब के गुजारिश कजे थी तो वो जिता सा मुख्तसरन मुखातिब थियनि। रहमान रहीम इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन। त सरदारी या टोपन टाड़ी बंद कर, तू इजाजत नहीं दो ऐं तुंहिंजो पुट जेको शिया न हिया चवे तो त असां विढ़ंदासीं। बेवकूफ़ त ठाहियो तव्हां। तुझो पी सरदारी पाण हामी आहिनि केरलनि जो, पाण इजाज़त नहीं। तू सिंध सां धोखेबाज़ी कई आहे, तू दुश्मन आहे सिंध जो, तू गद्दार आहे सिंध जो। तोखे ही सिंध धरती न करे माफ़ कंदी, तोखे आख़िर ताईं ही जूता हणंदी, पादर हणंदी। ज़रदारी तोखे कबर मां कढी बि, तोखे हिन कबर मां कढी बि इंशाअल्लाह, तोखे हिन कबर मां कढी बि तोसां हिसाब वठंदी। तू कोरोना जो ड्रामो तो करी, तू कोरोना जो ड्रामो तो करी ज़रदारी। तू हिकिड़ो पंहिंजी कौम सां गद्दारी कई आहे। सिंध जो हर बच्चो हे ॾिसी सिधो हिते गुलदस्तो आहे, हर पार्टी जो हिते झंडो आहे, कौम परस्तनि जो झंडो आहे, पाकिस्तानियुनि जो झंडो आहे, हक परस्तन जो झंडो आ, पीर साईं पगारे जो झंडो आ, इमरान खान जो झंडो आ। तव्हां हिकिड़ो गुलदस्तो हिते ॾिठो आ, उहो छो आ त सिंध असांजी माउ आ। ही पाणी जेको पीउ असां वॾा थिया आहियूं, ही असांजी थञ आ। हिन थञ खे तूं सुकाईंदे तुंहिंजूं अखियूं कढी छॾंदा, तुंहिंजूं अखियूं कढी छॾंदा ही क़ौम परस्त, तुंहिंजूं अखियूं कढी छॾंदा ही देशी, तुझो अखी कड़ी छो हर सिंध जो बच्चो। तू कीअं सिंध के खपाईंदे? त सिंध खपाईंदे, सिंध खपाईंदे, सिंध खपाईंदे। मैं यहां से पाकिस्तान तहरीक इंसाफ की टिकट पे इमरान खान ने यहां से 56,000 वोट लिए हैं। यहां की शहरी आबादी ने भी, यहाँ की शहरी आबादी ने हमें वोट देके जितवाया और 47-45 करके तुम लोगों ने ड्रामा करके अपनी आवाम के वोटों को चोरी कर दिया। मगर सुन ले मेरे दोस्तों, मेरे उर्दू बोलने वाले भाइयों बहनों, ये पानी का मसला आबादगारों का नहीं है, ये पानी का मसला हर सिंधी का मसला है। जो उर्दू बोलता है, सिंधी बोलता है, पश्तो बोलता है, बलोची बोलता है, सराइकी बोलता है, हम सबका मसला है। इसको समझे। अगर पानी बंद, अगर सिंध का पानी बंद तो सिंधु बंद, तो सिंध बंद तो पाकिस्तान बंद। इमरान खान मेरे भाइयों, जिस तरह एक क़यादत निकली है वकलाओं की, सारे लोग जुड़े हैं, आप सबसे गुजारिश है इस मसले को अपना मसला समझें। इस मसले को ये ना समझे कि ये कोई जमींदारों का मसला है, काश्तकारों का मसला है, ये हम सब की आने वाली नस्ल का मसला है।
ये पाकिस्तान की बका का मसला है, ये पाकिस्तान की सलामती का मसला है। तो आखिर में जरदारी के ना रठाइंदे, के ना रठाइंदे, के ना रठाइंदे, सिंधु ते दाड़ो, सिंधु ते दाड़ो। जी पीटीआई जे सूबाई सदर हलीम आदिल शेख साहब के जिता असां मुखातिब थियन मोहतरम हलीम आदिल शेख साहब तफ़सील सां इन बीमारी जेको असांखे ज़रदारी ॾियण थो चाहे इन सूबे खे उन जी तफ़सील साईं ॿुधाईंदो। इन खां अॻु में साईं रियाज़ चांडियो साहब, साईं डॉक्टर साहब, अब्बासी साहब, असांजे जमात इस्लामी जे असांजे साथी ॿियनि सभिनी असांजी अदी हर पहलू ते इन्हनि पंहिंजा व्यूज़ ॾिना आहिनि। मां रिपीट न कंदुसि ऐं मूंखे ख़बर आहे इन तारीख़ी एतबार सां जेके पाणी ते ॻाल्हि अॻिते पोइ ते थींदी उहो साईं तव्हांखे ॿुधाईंदे। पर अॼोके हालातनि ते तव्हां सभिनी खे गोशगुज़ार कंदो वञा, तव्हांखे ॿुधाईंदो वञा त इहो जेको थाड़ो असां ते लॻो आहे, जेको ज़ुल्म असां सां थियो आहे, जेको वेदन असां सां थियो आहे, इन जो ज़िम्मेवार केरु आहे? केरु? ज़रदारी, ज़रदारी, ज़रदारी। नंबर 1 ज़रदारी, नंबर 2 ज़रदारी, नंबर 3। मैं उर्दू में इसलिए बात करता हूं कि सबको पैगाम पहुंचे। कल वो कह रहे हैं छोटे ज़रदारी के हमने खप्पे का नारा लगाया तो पाकिस्तान बच गया, तुम में ताकत थी? तुमने एक तो वो वाला खपे लगाया था, खपे का भाई मतलब अधी ब मतलब होता है ना खपे जा अधी अफरोश हो ही है ना, ये है ना अधी इन्हनि जो यो कौन है, इन्हनि असांजो सिंध तक खपाए छॾियो, इन्हनि कुछ छॾियो कौन है। मैं आपसे पूछना चाहता हूँ, अपनी बहनों से, बेटियों से, नौजवानों से, इन कौमी कारकुनों से ही पूछना चाहता हूँ, क्या आज तक किसी को नौकरी सिंध में मिली? उन्हें ते भी धाड़ो। क्या आपके बच्चों को अच्छी तालीम मिली? उन्हें ते भी धाड़ो। आपको सरकारी अस्पतालों में दवाइयां मिली? उन्हें ते भी धाड़ो। आपको रोडें अच्छी मिली? उन्हें ते भी धाड़ो। आपको साफ पानी पीने का मिला? उन्हें ते भी धाड़ो। आपको सिंध में अमन अमान मिला? उन्हें ते भी धाड़ो। अरे हर शे जब हर चीज पे डाका इन्होंने 17 साल लगा दिया। एक है ये हवा, इस पे डाका लग नहीं सकता, हवा पे डाका लग नहीं सकता। अगर जरदारी का बस चलता तो हवा पे भी डाका लगा देता, टैक्स लगा देता, चोरी कर लेता। हमें इसने बर्बाद कर दिया है। मैं सिंध के गोट गोट जाता हूं, शहर शहर जाता हूं, हर जगह विंदो आया, मैंने को तब्दीली ॾिसो चऊं था 17 साल, पर 1970 का भुट्टे जे वक़्त ये ही अचनि था वञनि था, अचनि था वञनि था, अचनि था वञनि था। इन्हनि कहिड़ो कयो आहे? भुट्टे साहब ही करे छॾियो, ॿुधायो त सही कयो छा आहे? रुगो पंहिंजा नवाज़ आहिनि या खपायो आहे, नौकरी खपाई वेंदी, ॿियो कुझु कोन करे। तो मैं ये बताना चाहता हूँ, हमारा झगड़ा है असांजो छेड़ो आहे, वफाक सा छेड़ो आहे। अब तो ये भी कहते हैं हम वफाक से कहते हैं, बंद कर दो। किसी वफाक से? जिस वफाक का अहम तरीन ओहदा आपके सदर जरदारी के पास है। सदर पाकिस्तान वफाक का सबसे बड़ा नुमाइंदा होता है। किसकी आंखों में धूल झोंक रहे हो? सिंधी बाशऊर है, हमारे बेटे बाशऊर है, हमारी बेटियां बाशऊर है, हमारे नौजवान बाशऊर है। के हरू भरू हेॾे होॾे करण था चाहियो। असांखे ख़बर आहे असां इन्हनि भाॻियनि चोर सुञाता आहिनि, हे भाॻिया वेठा आहिनि, इन्हनि पंहिंजा धड़ेल पंहिंजा चोर सुञाता आहिनि, जेके ज़रदारी आहे उनजी माफ़िया आहे। ये चोर आए न साजा, आने असा तो कौन छड़ी दास। हमने पहचान लिया है तुम्हें,
तो मैं बताना चाहता हूं, वफाक में इस वक्त सदर जरदारी बैठा है, फिर ये फरमाते हैं वफाकी हुकूमत से हम कहेंगे। मैं आपसे पूछना चाहता हूं, वफाकी हुकूमत किसके वोटों पे, पीरजादा साहब बताओ ना, किसके वोटों पे शहबाज शरीफ वजीर आजम है? पीपल्स पार्टी के वोटों पर। आज इतने गैरतमंद हो, वो तो नहीं, बिल्कुल 1% की गैरत तुम्हें नहीं है। अगर फिर भी थोड़ी बहुत गैरत है, जाओ कहो कि हम तुम्हें वोट नहीं देते, दूसरे दिन वफाक खत्म, नए किनारे भी खत्म, हर चीज खत्म। इसका मतलब वफाकी हुकूमत भी इनकी मरहून मेहनत है, समझो प्यारा। मैं आपको मसलो बताए तो चाहे असल गाल समझी वजो। तो मैं ये बताना चाहता हूं, असा जो झेड़ो आ, बिल्कुल पंजाब सा झेड़ो आ, मरियम नवाज साहब भी झेड़ो आ, लेकिन आज वो उसकी उस्मा बुखारी का मैं आज जरा शुक्रिया अदा कर देना चाहता हूं। उसकी वजीर की वीडियो सब लोग सुनो, सब बुधो, उस्मा बुखारी अच्छा चाहेगा। उस्मा बुखारी ने कहा है जो इनकी, ये तो 100 साथ है ना आपस में, इनकी हुकूमत, नून लीग की हुकूमत की वजीर है, उसने कहा है कि जरदारी ने खुद अपने हाथ से कैनाले लिख के हवाले कर दी है। लख लानत तुझे। उस्मा बुखारी कह रही है कि तुम्हारी उस्मा बुखारी कह रही है कि जरदारी ने लिख के हवाले कर दी है। छोड़ दो ना, अगर इल्जाम लगाया है तो छोड़ दो, छोड़ दो वफाक की हुकूमत। पंजाब में भी पीपल्स पार्टी का गवर्नर बैठा है, छेड़ो आए पंजाब साहब, गवर्नर तो इनका भी है। असल बात पे आओ, छेड़ो आ जरदारी साहब, पीपल्स पार्टी साहब, ये सिंध के दुश्मन साहब जी के जिन्होंने साधे इच्छा के नालू कट रहा है। अब मैं एक बात करता हूं, मेरे ये हल्का फैसल मुगल साहब यहाँ के एमएनए है फॉर्म 45 के मुताबिक, मैं आता हूँ, भूल जाऊं तो याद दिलाइएगा, ये यहाँ के एमएनए है। इस शहर के 2 एमएनए तहरीक इंसाफ के हैं, यहाँ मौजूद है स्टेज पर। इस शहर के 4 एमपीएस फॉर्म 45 जिनको आप सबने वोट दिया हैदराबाद वालों ने, तहरीक इंसाफ के हैं। एक जिनको 47 मिल गया, खुश नसीब तक लगता है कोई उन्होंने कोई सदका वदका कर दिया था बकरे का, तो इनको रिजल्ट मिल गया। फैसल साहब हमारे, रेहान राजपूत साहब, बाकी तीनों एमपीएस हमारे यहाँ 4 एमपीए हमारे हैं, हमसे छीन लिया, छीन लिया। ये हल्का हमारा है। तो मैं कहना चाहता हूं, ये यहां भी हम प्यासे हैं। शहर कराची, मैं आपको बताना चाहता हूं, कराची वालों, वहां भी 20 सीटें हमारी हैं 22 में से एमएनए की। कराची ने हमें वोट दिया, फारिग कर दिया, एमकेएम को, पीपी को, सबको फारिग कर दिया। हम बताना चाहते हैं, कुछ हमारे साथी समझते हैं कि शायद वो किंजर झील से पानी आता है, और किंजर झील को कुदरती झील है, जमीन से पानी, ऐसा नहीं है। किंजर झील में दरिया सिंध से पानी जाता है, वहां से किंजर में, वहां से धाबे जी पे, और वहां से आपके घर के नलके में। ठीक है, सिंध के जो हमारे दीगर इजला है, सिंध के दीगर डिवीजन, दीगर इजला तो बर्बाद होंगे, लेकिन कराची हैदराबाद में आपके बच्चे, हमारे बच्चे प्यास से मरेंगे, पीने का पानी नहीं मिलेगा, चूंकि इधर समंदर है और नीचे खारा पानी। हमारे इन्होंने पानी सिंध का बंद किया है, तो इस वक्त यजीद की औलाद की हुकूमत है सिंध के ऊपर। जरदारी, सरदारी। तो मैं बताना चाहता हूं, असां जो आ छेड़ो, मां चवां तो तव्हां खे मां ॿुधाए छॾियो त वफ़ाक़ भी जरदारी जी सपोर्ट सां मौजूद आहे, पंजाब में भी जरदारी जी सपोर्ट आहे। हिकिड़ी ॿी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां, इहो जेके जरदारी साहब इरसा एक्ट पे साइन कई है, इरसा एक्ट पे जो साइन किया है ना, जो लिख के दी है कि जाओ किनारे बना लो, ये जरदारी ने सदर पाकिस्तान की सिग्नेचर से हुआ है। इससे बड़ी सिंध दुश्मनी नहीं हो सकती। और मेरे तहरीक इंसाफ के साथियों को फख्र होना चाहिए कि जब इमरान खान का एक वर्कर डॉक्टर आरिफ अलवी सदर पाकिस्तान था,
मेरे कप्तान का तस्वीर देंगे जरा, मेरे इमरान खान का जब एक वर्कर डॉक्टर आरिफ अलवी जब सदर पाकिस्तान था तो उसके पास यही सिंध दुश्मन मंसूबा गया था। उसने कहा था मैं इमरान खान का सदर पाकिस्तान हूं, मैं लानत भेजता हूं सिंध दुश्मन मंसूबे पे, मुझे मार दो, मैं साइन नहीं करूंगा। तो हमें फख्र है, हम इसके वर्कर हैं। और सदर जरदारी ने साइन नहीं किया, आसिफ जरदारी ने साइन कर दिया। पीपल पीटीआई के वर्कर ने साइन नहीं किया, पीपल पार्टी के सुपर चेयरमैन ने साइन कर दिया। तो गद्दार कौन? सिंध का दुश्मन कौन? हमें फख्र है कि हम सिंध के दोस्त हैं, पीटीआई सिंध की दोस्त है। इमरान खान, तो मैं कहना चाहता हूं ये पार्टी, मेरा लीडर अगर आज जेल में है वो भी निकल सकता था, डील कर सकता था, एनआरओ ले सकता था, उसकी भी कमर में दर्द हो सकता था जरदारी की तरह, उसके भी प्लेटलेट ढीले हो सकते थे, नहीं हुए, इसलिए कि वो इस कौम के लिए खड़ा था। तो मैं कहना चाहता हूं जरदारी तो सा छेड़ हुआ। अब मैं आपको बताऊंगा, इसको बताना चाहते हैं कहां कहां छेड़ होता, रुको जवाब नहीं दो, छेड़ हुआ। जरदारी तो सा हैदराबाद में भी, कराची में भी, सक्खर में भी, लाड़काना में भी, नवाबशाह में भी, थरपारकर में भी, ठट्ठे में भी, शहरन में भी, पाराड़ी में भी। जरदारी सजी सिंध जो तोसा छेड़वा ने वींदे का केतरा डी कोरोना में हुंदे, केतरा डी डॉक्टर आसिफ वट हुंदे, इन्हीं कौम वट इंदो, इन्हनि सां झेड़ोवा, असांजी न्याणियुनि सां झेड़ोवा, असांजे जवाननि सां झेड़ोवा, असांजे बुजुर्गनि सां झेड़ोवा, ने सजी कौम जो तोसा छेड़ोवा, काॾे निकिरंदे? लेकिन मैं बता दूं, हम पुरअमन लोग हैं। मुझसे पहले शायद हमारे एक साथी ने कहा कि हमें मजबूर ना किया जाए, हम पुरअमन लोग हैं, हमारा लीडर जेल में है, हम पुरअमन जद्दोजहद चला रहे हैं। 26 तारीख को इस्लामाबाद जाते हैं, हमारे लोग शहीद कर दिए जाते हैं। बंदूकें हमारे पास हमें चलानी भी आती है, लेकिन अपनों के लिए नहीं है, रियासत के खिलाफ नहीं है, सब कुछ आता है हमें। हमने 26 तारीख को हम गए, इन्होंने शहीद कर दिया, जख्मी कर दिए, जेलों में डाल दिया। मेरा कप्तान 600 दिन से ज्यादा अंदर है। हमने कानून को हाथ में नहीं लिया। और मैं सलाम पेश करता हूं एक तमाम, ये इस वक्त क्या देख रहे हो, फैसला साजो, देख लो क्या है ये गुलदस्ता। मैं सलाम पेश करता हूं जिनकी सोच कि जिन्होंने ये सेव इंडस रिवर मूवमेंट बनाई। सेव इंडस रिवर मूवमेंट सेव सिंध मूवमेंट बन चुकी है। ये गुलदस्ता पीटीआई, जेयूआई, जेआई, एसयूपी, जीडीए, जसकम, जीएसएन महा, तमाम पॉलिटिकल पार्टीज, कौमी अवामी तहरीक, सबके झंडे यहाँ मौजूद है। किसी का नाम रह गया हो तो माफ कीजिएगा। ये गुलदस्ता ये मुल्क को मजबूत करता है, ये सिंध को मजबूत करेगा। कोई नाम तो ले, बोले तो सही न खपे, खैरियत हम पूछेंगे उसकी। बिलावल कहते हैं हम ठेकेदार हैं। जरदारी ने इनको चूना लगा दिया है, चूना लगा दिया, मास्टर है। उसने कहा सिंध का चाबी मेरे पास है, सिंध की हुकूमत मेरे पास है, सिंध का वोटर मेरे पास है, सिंध की कौम सिंध की कौम ये रही। सिंध की कौम सकरन से हैदराबाद तक बाहर थी, हर रोड पे लोग थे। मैंने अपनी जिंदगी में लानत का लफ्ज इतनी दफा नहीं सुना, 2 दिन में सुन लिया। अब पंहिंजी जिंदगी में लानत जो लफ्ज एतिरो ॿुधो ई कोन्हे। जिथे जो बाबा लख लानत तोते लख लानत, अरे मां जो एडी दे तो मां चवा अयूब खान ने क्या हुआ था डॉक्टर साहब, एक दफा कुत्ता कहने में शायद इस्तीफा दिया था ना, ऐसा कोई। उसने एक दफा कुत्ता कहने में, मैं कहता हूँ 1 लाख का माजरा, जैसे ने वजीफा पढ़ रहे हैं लोग, लख लानत लख लानत लख लानत, जान छॾ सजी कौम तो के लानत नहीं छॾिया, कभी नहीं सुना मैंने। कल मैं उमरकोट गया, हम कह रहे हैं कि सही है असांजो लाल माली इन्हें दरिया बचाओ तहरीक जो उम्मीदवार मुझे लख लानत होते, हमारे बाबू तो भली पर इन्हें इतनी नफरत है। तो मैं बताना चाहता हूं ये मनसूबा वापस। और एक बात
छोटा सा शिकवा अपने पीछे बैठी हुई क़यादत से। 8 फरवरी को जब डाका डला तो अगर वो मसला सिर्फ ये ना समझा जाता और आज भी ना समझा जाए कि ये सिर्फ फैसल मुगल का मसला है, हलीम आदिल का मसला है, तहरीक इंसाफ का मसला है, इमरान खान का मसला है, अगर आप उस दिन समझ जाते कि मैंडेट पे डाका इस कौम पे डाका है तो फिर ये 26वीं तरमीम मंजूर ना होती। 26वीं तरमीम मंजूर ना होती तो ये किराए के जज नहीं बैठे होते। 26वीं तरमीम मंजूर ना होती तो इनके टट्टू इनके लोगों भर्ती ना कर दिए जाते। इन्होंने जज ऐसे भर्ती कर दिए जैसे पटे वाले भर्ती किए जाते हैं। अगर जज होते साईं केबी साहब, अगर जज को इज्जतदार होते, गैरतमंद होते, कानून वाले होते तो आपकी इस इरसाई को उठा के बाहर फेंक देते, इसी सिंधु में दफन कर देते। लेकिन 26वीं तरमीम आपने पीटीआई जो मसला था जो छाप, तो मैं कहता हूं और अगर हुकूमत हमारी होती तो भी ये ना होता, तो भी ये मनहूस अगर वजीर आजम इमरान खान होता तो क्या आपके सिंधु पे डाका डलता? नहीं डलता। तो मैं जैसे नहीं मलकुल मौत आता है ऐसे भाई आ गया, मैंने कहा भी टाइम हो गया मेरा पूरा। तो मैं बताना चाहता हूं कि 26वीं तरमीम हो या ये तमाम मामलात हो, ये हम सब का मामला है। ये 6 कनाले ये जरदारी साहब की पैदावार है, पीपल्स पार्टी को इसे वापस लेना पड़ेगा। अगर लातों के भूत, मुझे लगता है कि लातों के भूत हैं, ये कल मजाक उड़ा रहे थे कि चंद लोग निकल रहे हैं। अगर ये बातों से ना माने तो लातों से भी मनवा के रहेंगे इंशाअल्लाह। असा गड आयो, मैं अपने तमाम तहरीक इंसाफ के साथियों से कहता हूं कल 4 बजे कराची में भी हम इकट्ठे होंगे। और मैं फैसला साजों से भी कहता हूं ये झंडे और ये मोहब्बत, ये कौम है, ये पाकिस्तानी है, ये सिंधी, ये एक साथ बैठे हैं। इस मोहब्बत को दूर ना होने देना, इस गुलदस्ते को तोड़ने ना देना। आप सब लोग साथ हो, हाथ खड़ा करके बताओ इस दिन जद्दोजहद में कद आए हो, इन्हें मैं बढ़ा दो, लड़ेंगे, मरेंगे, आखिरियत तक जाएंगे। इंशाअल्लाह तहरीक इंसाफ आपको मायूस नहीं करेगी। जी असांजा इन्हें तहरीक जागवान असा के चवंदा, कन्वीनर साहब ज़ैन शाह साहब पार्टी असा के चवंदियूं, असा हाज़िर होंदासीं, जिते घुराईंदो असा पहुंचंदासीं। मुझा साथी, मुझा वर्कर, मुझा ओहदेदार हींअर मुझी सब तंजीमन जा चंगा वेठा आहिनि, तव्हांखे रस्ते में रिसीव कयो आहे और हम एक हैं। अब जो लड़ाने की साजिश करते हैं भूल जाओ, अब हम नहीं लड़ेंगे किसी जबान की बुनियाद पे, किसी मसले की बुनियाद पे, किसी शहर की बुनियाद पे। हमें लड़वा के इन्होंने फायदा लिया है। हम एक हैं और इंशाअल्लाह इकट्ठे हैं। पाकिस्तान जिंदाबाद।